अस्सलाम वालेकुम एवरीवन, मुंहिंजी तरफ़ां ऐं टाइम न्यूज़ जी सॼी टीम जी तरफ़ां तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। उमेद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं ईद पंहिंजी इंजॉय कंदा हूंदा पंहिंजे घर में पंहिंजे घर वारनि सां। मां आहियां उनसा शाह ऐं मूंसां गॾु आहिनि जी आऊं आहियां सजाद सुहाग। सभिनी ॾिसण वारनि खे दिलि जी गहराइनि सां ईद जी लख लख मुबारक या मुबारकूं। जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजे। उहे दोस्त जेके पंहिंजे मुल्क में न आहिनि ऐं ॿाहिरि असांजे हिन प्रोग्राम जे तवसुत सां ॾिसनि था, उनखे बि उते उनजे वक़्तु ऐं उनजे ॾींहं जे मुताबिक़ ईद जूं मुबारकूं। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो ऐं ईद जो ॾिहाड़ो SOP खे ज़हन में रखंदे करे तव्हां मल्हाईंदा हूंदा। अहिड़ा ॾींहं असां वटि ज़ाहिर आहे असांजी फेस्टिविटी आहे ऐं इन फेस्टिविटी में असांखे कोशिशि त अॻु में त इहा रहंदी हुई त भाकुर पाइबो हो, मिलबो हो, हिक ॿिए सां हाल वाल पुछबो, पर हाणे भले थोरो डिस्टेंस सां पर परे खां ब्लूटूथ ऑन हुजे, हिक ॿिए जो वाईफाई कमु कंदड़ हुजे। ज़रूरी न आहे की माण्हू वेझो वञी ऐं पंहिंजो प्यार जो जेको आहे इन तरीक़े सां इज़हार करे। छा ख़्यालु आहे? बिल्कुलु ईअं ई आहे ऐं फ़ासिलो ज़रूरी आहे। ऐं उन सां गॾो गॾु फिरदौस आशिक़ अवान जो बि मैसेज आहे त नो पपियां नो झपियां। जी दोस्तो, अॼु प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा हलूं। अॼु असांजे ईद जे प्रोग्राम में तमामु सुठा महिमान, बहितरीनु इंसान, बहितरीनु दोस्त, बहितरीनु मुआशिरे में हिकु अहमियत रखंदड़ असां वटि शख़्सियतूं मौजूदु आहिनि जंहिंजो तालुक़ु मीडिया सां रहियो ई रहियो आहे, लिखण पढ़ण सां रहियो ई रहियो आहे, शेरो शाइरीअ सां रहियो ई रहियो आहे। असांजा अॼु जा मुअज़्ज़िज़ महिमान तारीफ़ कराईंदा हलूं, पोइ कचहरी कंदासीं। अदा आकाश अंसारी साहिबु असां तमामु बहितरीनु शाइर लेखक। आकाश वाह, भलीकार, ख़ुशि आहे, ईद मुबारक। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। उन सां गॾो गॾु कराची प्रेस क्लब जा प्रेसिडेंट आहिनि, तमामु सुठा इंसान आहिनि, बहितरीनु शाइर आहिनि। नाराज़ हो ख़ुशि रहो, दुआ ॼण ॼाणींदा आहिनि असांजा फाज़िल जमीली साहब। फाज़िल भाई वेलकम कहते हैं आपको, ईद मुबारक हो। ईद मुबारक आपको भी। और ऐं उन सां गॾो गॾु केतिरो खाधो, केतिरी फिटनेस तव्हांजी सही रही, केतिरा तव्हांजा लुक्स बहितरीनु आहिनि, उन लाइ बि असां वटि तमामु सुठी होस्ट, असांजी एक्सपर्ट न्यूट्रिशन सां बहितरीनु तालुक़ु ऐं ब्यूटी सां बि तालुक़ु आहे, ब्यूटी सां गहरो तालुक़ु आहे, हिना अनीस साहिबा। अस्सलाम वालेकुम हिना, आप कैसी हैं? वालेकुम अस्सलाम, ईद मुबारक। खैर मुबारक, आपको भी ईद मुबारक, आपको भी मुबारक। आकाश साहब सां शुरू कयूं था। आकाश साईं, कीअं ईद मल्हाईंदा आहियो? फर्स्ट क्लास ईद बसि दोस्तनि सां मल्हाईंदा आहियूं, घर ॿारनि सां। असल में ईद आहे ॿारनि जी, हा, इंजॉय हू था कर। हा, असां जेको आहे हाणे उहो नंढपण जूं जेकी ईद वारियूं यादूं आहिनि, जॾहिं माइटनि खां ख़र्ची वठिबी हुई, उनखे ख़ुशि थिबो, पोइ वञी जशन कबा हुआ, सॼी ॻाल्हि। हाणे स्टिकर वारा चश्मा पाइबा ऐं सभिनी खां इम्पोर्टेंट ईदी, है न? ॿारनि खे वधीक जेका एक्साइटमेंट हूंदी आहे ईदी जी। हर को महिमान ईंदो उन में नज़र हूंदी त हाणे छा थो मूंखे घणी छा थो थिए। या उन्हनि घरनि में कोशिशि कंदासीं, सयूं ॾियण वेंदासीं त ईदी जो आसरो हूंदो। तव्हांखे उहा का ईदी यादि आहे? यार बिल्कुलु। उहा किथे पहिरीं ईदी तव्हांखे कंहिं ॾिनी? मूंखे जस्ट यादि पियो वेंदो त पहिरीं त अम्मी जेको आहे सो पंहिंजी खीसे मां ॾींदी। अम्मी ॾिनी तव्हांखे? केतिरी हुई, यादि आहे इहो? उहो उन ज़माने में मुंहिंजे ख़्याल में रुपयो या ॿ रुपया आहे जेको हुन ऐं उनखे ॾिसी तव्हां ख़ुशि थी विया हूंदा? उहो ख़ुशि पियो। पोइ जेको कड़क नोट मिलंदो हो न, असांखे कंहिं ॿुधायो त जेको साईं जो शेर आहे, अधूरा अधूरा असां बसि रहियासीं, इहो तॾहिं लिखी जॾहिं सभिनी खे ख़र्ची मिली वई, साईं जो टाइम आयो त अॻियनि वटि पैसा ख़तमु थी विया, उतां साईं जी शाइरी शुरू थी त बसि असीं बसि रहियासीं अधूरा अधूरा। बसि ही तव्हांजी आहे मोहबत आहे, ईअं थींदो आहे न। फाजिल भाई कैसे आप, खैरियत से? कैसे ईद मनाते हैं आप? बस मेरा तो ईद का कोई ज़्यादा सरगर्मी तो अब नहीं होती, ज़ाहिर है बचपन में ही थी ईद। हाँ, अब तो चूँकि वैसे टाइम नहीं मिलता तो ईद वाले दिन नमाज के बाद फिर सोच ला जाते हैं थोड़ा। पहले ईदी लेते होंगे, अब देते होंगे। ज़ाहिर है जब देने की बारी आए तो आप सो जाते हैं। नहीं, वो लेने वाले पहले ले लेते हैं, सोने नहीं देते। एक दौर वो भी था फाजिल भाई, आपको भी याद होगा कि जब आजकल तो रोजाना कपड़े ले रहे होते हैं, जब सूट बन के आता था और पूरी पूरी रात जाग जाग के उन कपड़ों को देखा जाता था, उन जूतों को टच किया जाता था। जाहिर है वो एक ज़माना था और मेरे ख्याल में साल में एक ही दफ़ा सूट बनता था। हाँ। और ईद का इंतज़ार इसलिए भी रहता था कि उस पर नया सूट बनेगा। हाँ। सही। तो उसका ज़ाहिर है कैफियत या खुशी
और कहना चाहिए कि वो बहुत ज़्यादा उस पर शायरी आपको याद है ईदी, पहली ईदी कब मिली, कितनी ज़ाहिर मिली, बच्चे किसने थे दी? वो तो, जो आकाश साहब ने जैसे कहा कि चचा हमारे ईदी देते थे। अच्छा। और उन्होंने शायद पहली दफ़ा वो कुछ ज्यादा ईदी देते दी। होंगे तभी याद है। जी हाँ, तो वो ये 1 रुपया शायद वो मिलता था, लेकिन उस 1 रुपये में हम पूरा दिन पूरा मेला वेला भी देख लेते थे, उसमें जितनी चीज़ें खानी हों वो भी खा लेते थे, और बल्कि कुछ जलेबियां घर भी लेके आ जाते थे। क्या कहना। तो 1 रुपये की आइसक्रीम भी खाते उस वक्त होंगे। जी हाँ वैल्यू थी उसकी, ज़ाहिर है। अभी तो हज़ारों रुपए भी बचपन आपका कहाँ गुजरा? पहली ईदें कहाँ, कराची में ही या नहीं, कराची में नहीं। मेरा वैसे तो केपी हज़ारा डिवीजन से वो है। अब हमारा वो गांव डूब गया तरवेला झील में। अच्छा। तो हम मुस्तकिल एक जैसे आईडीपी कहना चाहिए नहीं कि वो तो गांव हमारा तरवेला झील की नज़र हो गया। तो उसके बाद से ज़ाहिर है एक दरबदरी की नहीं और लेकिन दरिया सिंध ज़ाहिर है जहाँ से निकला, तो मैं हमेशा कहता हूँ कि दरिया सिंध मुझे अपने साथ ले आया और समंदर जी हाँ आपके सामने पेश कर दिया कि आ जाओ, ये आपका है। तो यही मोहब्बत है ना, यही मोहब्बत है, बिल्कुल है ना। कैसी गुजर रही आपकी ईद? इस वक्त तो आप लोगों के साथ गुजर रही है। ऑब्वियसली घर वालों के साथ ईद गुजरती, बट ईद से पहले इतना ज़्यादा थ्रू आउट पूरे रमज़ान बस ऐसे ही गुजरते रहे, मुख्तलिफ टीवी चैनल्स के साथ, फिर क्लिनिक्स, फिर बहुत सारे हमारी ट्रेनिंग सेशंस वगैरह होते रहते हैं। सुबह जब बंदा ईद वाले दिन उठता है तो फिर वो एक रोजे वाली फीलिंग नहीं आती कि यार आज रोजा है, तो पानी पीते हुए थोड़ा सा वो फील हो रहा होता है यार रोजा है, रोजा है, ऐसी आती है, ऐसी। बल्कि चांद रात से ही, रात में ही घर में वो जो एक रिवायती खाने बनने का जो रिवाज होता है वो बनने शुरू हो जाता है। वही अम्मी की आवाज़ है कि भाई शीर खुरमा भी बनना है, पूरियाँ भी बननी है, कल कोई डाइट नहीं होगी, और डाइट फूड को सारा साइड पे रखो, कल सब्जियाँ नहीं कटेंगी। घर में भी आप वो करती हैं, डाइट कंट्रोल करती हैं कि शुगर नहीं होनी चाहिए, वो फैट मिल्क नहीं होना चाहिए, इस तरह का कुछ? ऐसे ही है, बल्कि ऐसे ही होता है कि ईद वाले दिन भी ऐसे ही होता है कि अगर सुबह खा ली एक पूरी या एक प्याला शीर खुरमे का, तो आप यकीन करें कि दोपहर में फिर स्किप होगा, और फिर रात में दावत होगी। ऑब्वियसली सारी फैमिली इकट्ठे होगी, सब भाई बहन उनके बच्चे सब इकट्ठे होंगे एक साथ, तो फिर वही होगा कि अब नोटिस किया जाएगा कि कौन किस तरह खा रहा है, उन्हें याद दिलाया जाएगा यार बस कर दो, सबको डांटा जाएगा कि नो फिजी ड्रिंक्स, नो कोल्ड ड्रिंक्स, फिर आहिस्ता आहिस्ता सबके ग्लास में से आधी आधी कट की जाएगी। कहेंगे हिना बाजी प्लीज आज के दिन मत रोके, हिना बाजी आज तो सैलानी भी बंद है। हमें खाने में आज तो सैलानी भी बंद है। बिल्कुल ऐसा ही है। आप ईदी देती हैं या लेती हैं? मैं देती, अब इस वक्त देने का ज़माना आ गया है, लेने वाला ज़माना जब तक डैड हयात थे मेरे, लास्ट ईयर उनका इंतकाल हुआ रमज़ान में ही, वो हमसे दूर चले गए। अच्छा। तो लास्ट ईयर तक तो डैड के पास जाके सबसे पहले ईदी ले लेते थे, लेकिन इस वक्त अब देते हैं। अल्हम्दुलिल्लाह मैं सबसे बड़ी हूँ, भाई बहनों में सबसे बड़ी हूँ, तो सबको ईदी मैं देती हूँ और बहुत शौक से देती हूँ, मज़ा आता है देने में। प्राउड सा फील होता होगा ना? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह। नहीं, आज हमने भी एक बनाया हुआ है कि लेने का कोई तरीका हमने भी मेरी ईदी पॉकेट में लेकिन मैं अपने बड़ों से वाकई आज भी ईदी लेती हूँ। मेरे आपने चचा वैक्सीनेशन हैं, करवा ली है? जी करवा ली। तो बस हमें पता चल गया। जवाब मत दीजिएगा। आज तक तो फाजिल भाई 40+ ही चल रहा है। नहीं प्राइवेट हॉस्पिटल में जो चाहे जब अच्छा, चाहे प्राइवेट करवा वाला है। लेता है। चले आपको हमने बेनिफिट ऑफ डाउट दे 18+ में है ना, प्राइवेट हॉस्पिटल्स में आप जब चाहे जाएं करवा लें, कोई भी करवा सकता है। चले फिर आपको में अभी वैक्सीनेशन हो रही थी, तो कई शायरात जिनकी जाहिर है उम्रों का पता नहीं चलता था, लेकिन वो उससे हमें पता चल गया। हमें अलग से 60+ का हुआ तो नहीं गवर्नमेंट ने भी हमें रजिस्टर्ड नहीं किया, आप फिक्र ना करें, अभी भी आईडी कार्ड आप डालें, गवर्नमेंट रजिस्टर्ड नहीं करेगी। अच्छा फाजिल भाई, ये फिरदौस साहिबा का ऐलान है कि नो पप्पियां नो झप्पियां, आपका क्या इस पे रद्द अमल? ईद कैसे होगी अब? देखें, ये पुराने ज़माने में हम जो नौजवान थे तो एक शेर उस वक्त बहुत ही हमें अच्छा लगता था। तो हमारी तो हमेशा सूरत हाल ऐसी रही कि अपना भी
किसी तो और गुजर जाएगा ये दिन, क्या कहने, तुम जिससे मिलो आज उसे ईद मुबारक। क्या बात है, क्या बात है, क्या बात है। तो हमारी तो पपियां जपियां उस वक्त भी नहीं थी, अब भी नहीं है। तब बड़ों का खौफ था, अब हुकूमत का खौफ है। कोई पुलिस वाले ना देख ले। जी आशिक पंहिंजो असां आकाश भाउ हलो। आकाश भाउ, ईद जे लाइ का शाइरी आहे हूंदी अहिड़ी या? ईद जे हवाले सां मुंहिंजो पुराणो नज़्म आहे, अच्छा, उहो तव्हां ॿुधायां। क्या कह रहे हैं? शहर जे मस्जिदनि मुंबरनि ॿोलियो, शहर जे मस्जिदनि मुंबरनि ॿोलियो, सारी वस्ती जे मुल्हनि में चौबोल पियो, मरहबा मोमनो मरहबा मोमनो, ईद आहे सुभाणे चंड ॾिसिजी वियो, चंड ॾिसिजी वियो, मरहबा मोमनो मरहबा मोमनो। को हिननि खे चवे, को हिननि खां पुछे, को हिननि खे चवे, को हिननि खां पुछे, मोमनो मोमनो चंड आहे किथे, मोमनो मोमनो चंड आहे किथे। कंहिं बहारी ऐं पोरियत जे घरड़े मंझां को बि बाझर संदो चंड उभरे नथो, ऐं अव्हां था चओ चंड ॾिसिजी वियो। मोमनो मोमनो पंहिंजी धरतीअ जे चंड खे ॻोल्हियो, पहिरीं धरतीअ जे चंड खे ॻोल्हियो, ईद जा पोइ भली पिया ढंढोरा ॾियो। मोमनो 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 मोमनो। छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे, छा छा ॻाल्हि आहे। फाज़िल साहब जी शायरी तव्हां ॿुधी आहे? बिल्कुलु ॿुधी आहे फाज़िल साहब। उदास कर गए हो खुश रहो, बिल्कुल मुझ पर गए हो। आपने सुना है इनका ये? क्या कहना, आपने कुछ नहीं सुना? अच्छा, हाँ, ये आज हाँ, वो एक छोटी सी गज़ल है, और कि मुझे उदास कर गए हो खुश रहो। वाह, क्या कहना, वाह। क्या कहना। मुझे उदास कर गए हो खुश रहो, मेरे मिजाज पर गए हो, क्या कहने, खुश रहो। वाह वाह। मेरे मिजाज पर गए हो खुश रहो, खुश रहो, और मेरे लिए ना रुक सके तो क्या हुआ, वाह, मेरे लिए ना रुक सके तो क्या हुआ, न रुक सके तो क्या हुआ, जहां कहीं ठहर गए हो खुश रहो। क्या कहना, क्या क्या बात है, कहना। क्या बात। जहां कहीं शहर गए हो ठहर गए हो खुश रहो। खुश रहो, और खुशी हुई है आज तुमको देखकर, वाह, वाह। वाह। खुशी हुई है आज तुमको देखकर, बहुत निखर संवर गए हो, क्या कहने, खुश रहो। बहुत निखर संवर गए हो, खुश रहो। खुश रहो, और उदास हो किसी की बेवफाई पर, वाह, उदास हो किसी की बेवफाई पर। किसी की बेवफाई पर, वफा कहीं तो कर गए हो, खुश रहो। वाह वाह उदास हो वाह 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 किसी की बेवफाई पर, वाह। वफा कहीं तो कर गए हो, खुश रहो, और गली में और लोग भी थे आशना, आहा, गली में और लोग भी थे आशना, हमें सलाम कर गए हो, क्या कहने, खुश क्या रहो। कहने, क्या कहने। हमें सलाम कर गए हो, खुश रहो। और ये गज़ल मैं वहाँ सुना रहा था दिल्ली में रेख्ता की मुशायरे में, तो आखिरी शेर इसका थोड़ा सा बहुत तल्ख है, तो खैर वो वहाँ फरमाइश होगी कि वो भी सुनाए, तो मैं नौजवान बहुत थे, तो मैंने कहा इसको वैलेंटाइन पे ना लिख दीजिएगा। कि ये शेर देखिए कि किसी की ज़िंदगी बनो कि बंदगी, वाह वाह, किसी की जिंदगी बनोगे कि बंदगी, ज़िंदगी बनो कि बंदगी, मेरे लिए तो मर गए हो, आए हाय हाय हाय, क्या जबरदस्त। किसी की ज़िंदगी बनो कि बंदगी, मेरे लिए तो मर गए हो, खुश रहो। खुश रहो, मुझे उदास कर गए। क्या बात है, बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब। क्या कहने। आप दिलचस्पी रखती हैं शेर व शायरी पे या शॉपिंग पे? शॉपिंग पे तो कर दिया। मैंने इसलिए इनके मिजाज की बात कही, खुश रहो। अपने खर्चे पे खुश रहो।
आपने सवाल भी ना बड़ा ऐसा पूछा कि आप खुश रहें। आपने, अगर मैं ना कहती, आपने फौरन पलट के पूछ लिया कि मैं हाँ कह दूं। तो बड़ा ही जबरदस्त सा सवाल पूछा कि मैं शेर व शायरी पे तो कहने लगी थी कि ना, और शॉपिंग पे फौरन कह दिया हाँ। क्योंकि ऐसी कोई खातून नहीं होंगी कि वो ये कहते हैं कि मैं शॉपिंग पे खुश। तो अच्छा, लॉकडाउन में कैसी रही आपकी ईद की शॉपिंग, कैसे की? देखिए बेसिकली मैं ये बात आपको बताती चलूं कि मैं वैसे कोई शॉपaholic नहीं हूँ, मैं बिल्कुल शॉपिंग पे नहीं जाती, बाजारों में बिल्कुल भी नहीं घूमती, मैं विंडो शॉपिंग नहीं करती। बिल्कुल विंडो टाइम ही नहीं होता ना। मैं सीजनल शॉपिंग भी बिल्कुल नहीं करती कि ईद आ रही है या कोई त्यौहार आ रहा है या शादी आ रही है मैं शॉपिंग कर लूँ, नेवर। मैं किसी भी वक्त बाजार चली जाती हूँ, एनी टाइम। मैं बस गुजर रही होंगी उस जगह से और मैंने उस वक्त गाड़ी रोकी, मैं गई जूतों की दुकान पे। मुझे ये भी नहीं पता होता कि फैशन में क्या है, मेरी नज़र को जो अच्छा लग रहा है मैंने ग्रैब किया, मैंने लिया 1 2 3 शूज, जितने भी जो लेने ले लिए, जितने गाड़ी में आ सके। नहीं, गाड़ी में नहीं आ सके, जो मेरी नज़र को उस वक्त अच्छा लगा। यानी कि जूतों की ज्यादा शौकीन है आप? जूते, यस, है ना? जूते पकड़ा। अच्छा, इसको हम पॉजिटिव वे में लेते हैं, बचपन से आदत पड़ गई। अब ये मैं जवाब शायरों को कैसे दे सकती हूँ कि मुझे लेने की आदत है कि देने की आदत है, वो वक्त की बात है। ये भी बात है। तो बात दरअसल ये है कि जूते और फिर कपड़े भी मैं अपने मिजाज के हिसाब से पहनती हूँ, अपनी डिजाइनिंग खुद ही करती हूँ। आई मीन मैं किसी और डिजाइनर पे कभी भी रिलाई नहीं करती, सिर्फ अपने हिसाब से, अपने मिजाज के हिसाब से, बड़े सटल, और खुद ही बस एक पैटर्न ले लिया, उसको ही स्टिच के लिए दे दिया। तो जिसको कहते हैं ना कि बल्क शॉपिंग, तो बस एक ही, अगर मैंने पूरे ईयर में सिर्फ 2 से 3 दफ़ा शॉपिंग करनी है, इससे ज़्यादा नहीं करनी, इससे ज़्यादा मेरे पास टाइम नहीं है, और बस मैंने लेके रख लेनी है। अब मुझे कोई फैशन से या कलर से कि बस ये इन हुआ, ये आउट हुआ, ये कलर, ये हील्स, वो फैशन में मुझे कोई कॉम्बिनेशन का कोई वो नहीं कोई है, मैटर नहीं है, कोई सरोकार है, नहीं है, मुझे कोई हेडेक नहीं है, पैनिक नहीं है कि यहाँ से ये फैशन में आ रहा है, इन है, ये नहीं आउट है, कुछ भी नहीं। मुझे जो पहनना है दैट्स इट, दैट्स माय फैशन। असल फैशन तो यही होता है कि आपने क्या पर्सनालिटी को सूट करे जी। और मैं लोगों को बल्कि ये समझाती हूँ कि आप इतना क्रेजी क्यों हो रहे हैं कि ईद आ रही है या फला की शादी हो रही है, कज़न की शादी हो रही है, फुप्पी की शादी हो रही है, उसके बेटे की शादी हो रही है। आप मेंटली टॉर्चर में, ना सिर्फ आप टॉर्चर में, आपने अपनी पूरी फैमिली को टॉर्चर में डाला हुआ है यार। आप देखें कि जिस कोरोना के माहौल में हम रह रहे हैं, इसमें लोगों ने अपनी जिंदगियों को खतरे में डाल के शॉपिंग सेंटर्स गए हैं। बिलीव मी और नॉट कि मैंने ना एक सुई के बराबर भी है ना, ईद के लिए क्या कि रमज़ानों के लिए भी कोई शॉपिंग नहीं की। इसका मतलब ये नहीं कि कोई मेरे पास बहुत ज़्यादा सामान पड़ा था घर में, बिल्कुल भी ऐसा नहीं है। आप कोई भी ड्रेस घर से निकालें, कोई दुपट्टा पहने, ज्वेलरी भी बहुत सारी औरतों के पास पड़ी होती है, ऐसा नहीं है, मर्दों के पास भी होती है, औरतों के पास भी होती है, बच्चों के पास भी। मैं भी आपके साथ हूँ, मैंने भी शॉपिंग नहीं की। बिल्कुल, बिलीव मी और नॉट, ये वक्त और हालात ऐसे हैं कि हम फाइनेंशियल क्राइसिस से भी सब गुजर रहे हैं, ठीक है ना। हेल्थ इतनी कॉम्प्रोमाइज करके, बाजारों में इतना रश लगा के, इतनी धूप, इतनी गर्मी में जाकर पैनिक होने का कोई फायदा नहीं है। यू कैन बी, आई मीन मेंटली रिलैक्स हो, घर में रहें, अपने मोमेंट्स को एंजॉय करें, रादर देन आप परेशान हो रहे हैं, करें, एंजॉय करें, कुछ भी पहने अच्छे लगे। जवानी में तो शॉपिंग की होगी। मैंने लेक्चर ज्यादा दे दिया अभी भी, लेकिन मैं अच्छा नौजवानी की बात कर रहा हूँ। अगर से यूनिवर्सिटी में शॉपिंग वॉपिंग जो हूंदो या कंहिंखे कराईंदा हो या कंदा हो? शॉपिंग में सच शौक़ु न रहियो आहे, पर माण्हू वियो बाज़ार में का शइ वणी वई, का एंटीक, को किताब, को ख़ूबसूरत लिबास, का शइ, त माण्हू जे खीसो इजाज़त ॾींदो त माण्हू करे छॾींदो हो। पर ईअं कंहिंजे लाइ शॉपिंग में, पंहिंजे लाइ में फ़र्क़ु छा आहे? ज़ाहिर कुझु पंहिंजे लाइ, कुझु ॿियनि जे लाइ। ही प्रोग्राम खणी तव्हां घर में न हलाइजो, अॼु खणी ॿुधायो त शॉपिंग करायूं भला। ये सवाल कबाए तव्हां चओ था हाणे हितां वरी मोटी न वञा। भला कंहिं फरमाइश कई हुजे त असां लाइ हीअ वठी अचिजो, मुंहिंजे लाइ शेयर, भला शॉपिंग नथा करायो त को शेयर असांजे लाइ। शहर जी तमामु घणियूं फरमाइशूं थींदियूं थियूं, शहर जूं अक्सर फरमाइशूं। अच्छा,
त को असांजे लाइ को शहर को असां हा। उहो उहे तव्हां कंदा उन ते ख़र्च कोन ईंदो आहे असांजो। हा, त शायर मतलब फराख दिल होता है शायर या थोड़ा सा कंजूस भी होता है फाजिल भाई? कंजूस कोन होता है। शायर कीअं कजे? फराख दिल ए, होता है। मतलब शायर तो बहुत ही सिर्फ लफ्जों की वसी और कल। वसी होता है, बाकी सेंसिटिव तो होता है हुन में लेकिन सिर्फ़ु हुन जी मेंटल इन्वेस्टमेंट थिए थी। हाँ, इन करे खीसे मकान में जेब से कुछ न जाए, हाँ? चमड़ी जाए दमड़ी न जाए। अच्छा, जिस तरह से कोविड में आपके पास इतना प्रेशर भी होता ईद का, लेकिन ज़ाहिर है पूरा रमज़ान आप कैसे मेंटेन करते हैं खुद को? और यहाँ तक आपकी आप प्रेसिडेंट देखिए, प्रेस क्लब के, चूँकि एक तो ये है कि इस वक्त मीडिया की जो भी सूरत हाल वो आपके सामने रही, कोई इतनी ज़्यादा खुशकुन नहीं है, और फिर कोविड आ गया, उससे हमें एक नया एक्सपीरियंस हुआ ये वर्क फ्रॉम होम का। हाँ कि इसमें यानी कि कई हमारे जैसे मैं खुद चूँकि डिजिटल मीडिया करता हूँ, तो हमारा डिजिटल मीडिया तो ऑलमोस्ट 100% पिछले एक साल भी पूरा हम ऑलमोस्ट वर्क फ्रॉम होम पे रहे। सही। और अभी फिर कोई पिछले एक महीने से हम चले गए, और अब कितना रहता है हाँ, ये भी कुछ कह नहीं सकते। अभी कुछ कह नहीं सकते। प्रेस क्लब की हद तक हमने कुछ SOPs वो रखी हुई हैं कि जैसे ज़्यादा आमदोरफ्त ना रहे, कि वैसे तो वहाँ लोग प्रेस कॉन्फ्रेंस करने आते हैं, वर्कशॉप करते हैं, सेमिनार करते हैं, उनको थोड़ा सा कट डाउन किया, कम किया है आपने। कम किया। और मेंबर्स को तो ज़ाहिर है रोक नहीं सकते, सही। लेकिन उनके लिए थोड़ा सा SOP का वो रखा कि गेट पे उनका टेम्परेचर चेक हो, कुछ सैनिटाइजेशन भी हो जाए, और मास्क पहने, फासला हमारे लोग नहीं रखते हैं। हाँ। यानी हमारी रवायतों में है ये सही। कि वो मिलेंगे जफ्फी डाल ही के मिलेंगे, भले फिर दोस्तबाजी कुछ भी कहती रहे, मिलेंगे तो और मजा फाजिल भाई, ये मजा वाकई झप्पी के बगैर ईद का नहीं है। ये बात उनकी शायद अपनी महरूमी होगी। अब वो हम उनके लिए कुछ नहीं उनके लिए जाहिर है वो तो फिरदौस आपा हैं, वो कुछ भी कह सकते हैं, कर सकती हैं। हाँ सर, एग्जेम्प्टेड है वो। जी, एग्जेम्प्टेड। जी हाँ। तो वो है जाहिर है, तो उसको किया हमने। ख़ासकर हमारे ऊपर ये प्रेशर रमज़ान शरीफ में ज़्यादा था कि चूँकि बाहर भी बाज़ार बंद थे, होटल्स बंद थे, तो लोग इफ्तार पार्टियाँ उस तरह नहीं कर पा रहे थे। तो प्रेस क्लब पे प्रेशर ज़्यादा था कि वहाँ लोग ज़्यादा उन्होंने, तो उसको भी थोड़ा सा हमने कम करने की कोशिश की और किया। सही। और जैसे पॉलिटिकल पार्टीज़ जर्नलिस्टों के लिए रख लेती थी, तो वो भी हम मना करते रहे, नहीं हुई उस तरह। तो खासा कंट्रोल किया। अल्लाह का शुक्र है कि चीज़ें कंट्रोल में हैं, रही हैं। और अभी तो चूँकि लॉकडाउन है, ये पूरा एक हफ़्ता ईद के बहाने ये चलेगा, तो अब आगे देखते हैं कि क्या सूरत बनती है। अच्छा, का पॉलिसी का वाज़े ना है कि असल फुकदान है पॉलिसी। छा टे ॾींहं कोरोना ईंदो, 3 ॾींहं कोन ईंदो। शाम जो है शाम जो 6 बजे के बाद कोरोना आ जाएगा। कुझु सम्झ में कोन थी। ऐं तंहिंखां पोइ वॾी अज़ाब जी जेका ॻाल्हि इहा आहे त हुन पॉलिसी न हुजण जे करे असांजी तमामु आवाम जो वॾो हिसो जेको ग़रीब मिसकीन माण्हू आहिनि, उहे बेरोज़गार थी विया आहिनि। उनजी का कंपनसेशन कोन आई। हींअर कल्ह मूं ताज़ो पढ़ियो त हिते मुल्क में उन चयो मुकमल जेके बि शॉप्स आहिनि, मार्ट आहिनि, माल आहिनि, 24 कलाक खुलियल रहो। हाणे असांखे हिते मिलंदा 6 कलाक। त हिन में जल्दी जल्दी हर को माण्हू रिलैक्स हुजे, भई ठीकु आहे शाम जो 6 बजे ऐं इहो वठी वठंदुसि। सही बात। रात जो 12 बजे भी मुझे शय मिली वेंदी तो माण्हू आराम से थी वञे। इसको तो 24 घंटे में जाना चाहिए था। वो ज्यादा पता है इस वक्त इम्यूनिटी लोगों की ज्यादा डाउन। मैंने ये जो चीज फील करी ये हुआ कि इतनी ज्यादा तेज गर्मी में रोजे की हालत में जब लोग ज्यादा पैनिक मेंटल स्ट्रेस में लोग बाहर निकले ना, लोग ज्यादा बीमार हुए। इस बात को किसी ने नोटिस नहीं किया। देखिए जो स्ट्रेस है ना वो सबसे बड़ी बीमारी है। आपकी इम्यूनिटी को सबसे ज्यादा जो वीक करता है ना वो स्ट्रेस है। और उस स्ट्रेस को लोगों ने जितना ज्यादा फील किया है ना कि भाई एक मेंटल टॉर्चर है कि 5 बजे शॉप बंद कर दी जाएंगी। अब लोगों ने, अब दूसरी मेंटल साइकोलॉजी क्या है कि लोगों ने बाइंग भी करनी है, बाइंग से भी उन्होंने नहीं रुकना है। भाई लेना है, ईद के लिए भी लेना है सामान, कपड़े भी लेने। कहीं से ना पब्लिक कंट्रोल में आ रही है, फिर जो गवर्नमेंट की पॉलिसीज है वो भी स्ट्रांग पे स्ट्रांग होती जा रही है, उन्होंने भी जल्दी जल्दी बंद करना है।
तो ये सही मिक्स एंड मैच नहीं हो सही रहा, कहा। इससे स्ट्रेस लेवल बहुत ज्यादा बढ़ गया सही कहा। और ज्यादा इम्यूनिटी लोगों की वीक हो गई, इसलिए केसेस ज्यादा बढ़ गए। इस पॉइंट पे कोई नहीं देख रहा, इसको कोई कंसिडर नहीं कर रहा। अब इसको तो हम आगे ले चलेंगे जी। हमें हिना ये बताएं कि आप माशाल्लाह न्यूट्रिशन को आप देख रही हैं, हम लोगों ने पहले कहा कि हम डाइट करेंगे रमज़ान में ना, रमज़ान आ रहा है हम सही के फिट हो जाएंगे, रमज़ान आया हमने कहा नहीं यार अगर ये पकोड़े छोड़ दिए तो मेरी ज़िंदगी का क्या बनेगा कोरोना भी चल रहा है और आखिर में मैं कहूँ कि यार मैं पकोड़े खाने थे, इस दफ़ा खा लेते हैं पर अगला रमज़ान के बाद देखेंगे। अब जब रमज़ान चला गया तो बंदा कहता है कि यार अब रूटीन लाइफ इतनी हेक्टिक है कि यार छोड़ो फिर देखेंगे, क्या करना चाहिए आप बताएं फिट रहने के लिए? देखिए सबसे बड़ी बात तो अल्लाह ताला ने रमज़ान हमको दिया ही अपने आप को रीलोकेट करने के लिए है। पता है आपको कि रमज़ान में जब हम 16 घंटे का फास्ट रखते हैं तो उस वक्त हमारी बॉडी जो फास्टिंग पीरियड में होती है तो वो सारे टॉक्सिन्स हमारी बॉडी से निकाल के बाहर फेंक रही होती है। रमज़ान में अगर हम अपनी डाइट प्लान को सबसे अच्छा कर लें ना, सबसे ज़्यादा लाइट खाना खाएं, तो रमज़ान में तो हम अपने आप को हीलिंग प्रोसेस पे ले आएंगे, सारी बीमारियां हमारी बॉडी से निकल जाएंगी। पूरे वर्ल्ड वाइड इंटरमीडिएट फास्टिंग नाम का एक डाइट प्लान फॉलो किया जा रहा है, एक पैटर्न फॉलो किया जा रहा है जिसको पूरे वेस्टर्न कंट्री साइंस ने प्रूव किया हुआ है कि ये सबसे 99.9% जितनी बीमारियां हैं उनको 3 to 6 मंथ में आपकी बॉडी से निकाल के बाहर फेंक रहा है। कैसे कि अगर 16 to 18 आवर्स तक आप अपनी बॉडी को भूखा रखेंगे, यानी सिर्फ लिक्विड डाइट पे रहेंगे, बिल्कुल खाना पीना छोड़ देंगे 16 से 18 घंटे तक और सिर्फ 6 से 8 घंटे की विंडो में खाएंगे। अब रमज़ान में भी तो हम यही करते हैं कि 6 से 8 घंटे हम सहर और अफ्तार के बीच का फासला होता है और 16 से 18 घंटे का हमारा रोज़ा होता है। अब जो 6 से 8 घंटे में हम समोसे और पकौड़े खा के अपनी बॉडी को तबाह कर देते हैं, वो तो कहीं इस्लाम में नहीं कहा, पूरा साल हम नहीं खाते, पूरा जितना साल नहीं रमज़ान में हम खाते। फ्राइड चीज़ें और खाते हैं। जो मजहब ने सिखाया कि खजूर से रोज़ा खोलो, हल्की ग़िज़ा खाओ, हमारे कितने उलमाए कराम ने अलग अलग बयानात में ये बताया कि किस तरीके से खाएं। मॉडर्न साइंसेस ये कह रही हैं कि भाई आप हल्का खाएं, बिल्कुल ये समोसे पकोड़े ना खाएं। तो पता है अगर हम ये हमारे जो हैं मजहबी रहनुमा हमारे, ये फिर इतनी ये भी अच्छा क्वेश्चन है। अच्छा चलिए मैं तो कह रही हूँ ना, मेरी बात पे यकीन कर। इस पे गालिब ने कहा था कि जिस पास रोजा खोल के खाने को कुछ ना हो, रोजा अगर ना खाए तो नाचार क्या करे। अच्छा चलिए मैं कह रही हूँ मेरे पास तो खाने के लिए अल्हम्दुलिल्लाह सब कुछ है। फिर देखिए सबसे बड़ी बात, अल्लाह ताला ने हमारी बॉडी को जिस तरीके से डिज़ाइन किया हुआ है ना, बॉडी की रिक्वायरमेंट है, आप बॉडी को सब कुछ दें। किसी ने नहीं कहा कि आप चावल रोटी, आप समोसे और पकौड़े भी अगर एक एतदाल से एक सही टाइम फ्रेम में खाएंगे ना, तो आप एक आध समोसा या कुछ पकौड़े आपका कुछ नहीं बिगाड़ सकते। आप कभी कभार खा सकते हैं, लेकिन एंड अजान के वक्त अगर आप प्लेट पकौड़े की और समोसे की भर के दुआ मांगने के वक्त सिर्फ पकौड़े मांग रहे हैं, तो अल्लाह ताला आपको अगले साल पकौड़े ही देगा, कुछ और नहीं देगा। पकौड़ा बना देता है अल्लाह ताला। देखिए मैं आपको आज एक बात बताती हूँ, बड़ी लॉजिक की बात। पिछले दिनों मेरी एक बड़े उलमाए कराम से ही बात हो रही थी। मैंने उनसे एक सवाल पूछा कि सर आप मुझे ये बात बताएं कि अफ्तार का वक्त क्या होता है, दुआ मांगने का वक्त होता है, ये वो वक्त होता है कि एक मजदूर ने सारा वक्त मजदूरी की, इस वक्त मुझे उसकी उजरत चाहिए, और इस वक्त हम एंड उस वक्त समोसे पकौड़े दही बड़े चाट रोल चपटने के लिए तैयार। और उन्होंने मुझसे पूछा कि आप इस वक्त शूट से घर के लिए निकल रही हैं, आप अफ्तार कैसे करेंगी? मैंने कहा सर ये रही खजूर, ये रहा पानी, गाड़ी में आराम से तिलावत सुनती हुई जाऊंगी, मेरी अफ्तार हो जाएगी, आराम से नमाज पढ़ूंगी, फिर खाना खा लूंगी। कहते हैं अफ्तार हो जाएगी। मैंने कहा सर मगरिब से लेके फजर तक मेरा टाइम फ्रेम अल्लाह ताला ने अलाउड कर दिया खाना खाने का, अलाउड टाइम पीरियड है ना, तो मैं तो कभी भी खा सकती हूँ। देखें अब समोसे भी खा लिए, पकौड़े भी खा लिए, लेकिन अब ईद के बाद क्या डाइट होनी चाहिए इसको बैलेंस करने के लिए? ईद के बाद देखें, ईद के बाद भी आपको ना सबसे ज़्यादा अपनी डाइट का ये ख्याल रखना है कि खाने पीने को ना जो ब्रेक में खाना है। आपने जिस तरह अल्लाह ताला ने हमें रमज़ान में ये एक लेसन दिया ना, एक महीना कि 16 घंटे भूखे रहने से आपको कुछ नहीं होगा, इस तरह मैं हर किसी को ये एक वेलनेस का एक की रूल आप लोगों को सबको ये ट्रेन करना चाहती हूँ कि 12 से 14 घंटे यानी डिनर और ब्रेकफास्ट में जो आपका जो डिफरेंस होता है ना, वो 12 से 14 आवर्स का तो होना चाहिए। इतना ब्रेक होना चाहिए। और जो आपका ब्रेकफास्ट होता है ना, वो लाइटर से स्टार्ट होना चाहिए, यानी एक फल
और एक सब्जी से सही। आपका ब्रेकफास्ट स्टार्ट होना चाहिए। मुझे ख्याल में हिना के को गुजरां वाला जो चक्र है कह रहे गुजरांवाला से आप हो गए गुजरांवाला हैं जेतिरो भी खाता खाईंदा खाए आहिनि, नहीं, चवंदा क्यों ना आहिनि खाए। इसके बाद फिर जो घर अची मिड वरी मॉर्निंग खाईंदा है, आपकी जो दोपहर है, दोपहर को आप आराम से हैवी मील खाएं। जो खाना है ना दोपहर में। आप दोपहर में खाएं, नहीं, आपकी दोपहर में बॉडी खाएंगे तो नींद आएगी। नहीं, उसके कम बाद खाना आप चाहिए। कैलुला कर सकते हैं। आपको रेस्टिंग मोड भी आपको कुदरत ने ऑफिस में जो लोग होते हैं वो कैलोला नहीं कर पाते हैं। नहीं, आप उसके बाद आप कब खा सकते हैं? आप अपने हर कोई देखिए ना, मैंने कहा हर अल्लाह ताला ने हर इंसान को डिफरेंट बनाया। हर किसी का डाइट रूटीन, आपका एक्सरसाइज रूटीन, आपका फिजिकल टाइम रूटीन, आपका जॉब रूटीन, सबका डिफरेंट रूटीन है। हर किसी का कस्टमाइज रूटीन बनता सही है कह ना। रहे हैं, सही कह रहे हैं। कोशिश करेंगे हम आपकी बातों को follow याद करें। करें जब खाना सामने हो और हम हिना को याद करें और बोले नहीं अभी आप देखिए मिठाई पड़ी है किसी ने हाथ नहीं रखा, तो ये आपका खौफ है। नहीं नहीं, सबने हाथ ये आपका खौफ है। दिल चाह रहा था लेकिन आप ऐसी बातें की हम रुक गए। वो मैं हाँ। सबको आप रोकती जाएंगी हूँ। तो फिर हम सोचेंगे हाँ, कि फिर हम ये आपको हिना चली गई है, अब फिर खा हम सकते हैं डेडिकेट थोड़ा करके सा। खाएंगे। थोड़ा फाजिल सा भाई, गुलाब जामुन खा सकते हैं, मुझे पसंद है। फाजिल भाई जितना फैशन हमने अल्हम्दुलिल्लाह नात ख्वान हजरात का देखा है इस रमजान में, उतना हमने किसी का नहीं देखा। साहब भी करते हैं फैशन वैशन? नहीं, साफियों में तो खैर नहीं होता। हाँ, साफी बेचारे उनके पास अब इतना वो नहीं है कि एक बूम आया था। हाँ, बीच में तो हमने वो भी देखा हाँ। था कि जो जी, जी। माशाल्लाह से हमारे ब्यूरो चीफ आते थे जी, जी। ऊबर पे और करीम पे, हाँ, हाँ। वो अपनी बड़ी बड़ी गाड़ियों जी पे जी आते थे। हाँ, वो रहा लेकिन अब वो ज़ाहिर है उसमें भी अब चीज़ें बहुत ख़राब हुई हैं, तो अभी लोगों को अपनी मईशत को चलाने में और गुज़र-औक़ात करने में अब ख़ासा दुश्वारियां हैं। तो अब वो फैशन तो है, साफ़ियों के साथ तो उस तरह नहीं रहा। वो पुराने ज़मानों से एक कलम मज़दूर हाँ, वो, और आकाश साहब जानते हैं कि पुराने ज़माने में तो सहाफ़त की तरफ वही लोग आते थे जो शायर अदीब हुआ करते थे। और उस वक्त तक ये यूनिवर्सिटियों में जिस तरह आप मास कम्युनिकेशन पढ़ते हैं या जर्नलिज्म पढ़ते हैं और मीडिया साइंसेस, इस तरह के कंसेप्ट पैदा नहीं हुए थे। नहीं होते। तो जो अदीब होता था, जो लिखने वाला होता था, लिखारी था, वो एहसास के साथ वो लिखता उसी तरफ आता पूरे था। अपनी जी, पूरे जी। एहसास के पूरे साथ, अपने हाँ एहसास के उसके साथ साथ लिखता था। कमिटमेंट के साथ। हाँ, जो कमिटेड लोग हुआ करते थे। तो अब वो ज़ाहिर है वो ज़माना उस तरह का नहीं रहा। अब लोग नए लोग आ गए हैं और हर शोबे में नए लोग हैं, और कुछ तो बहुत ज़ाहिर है अच्छे भी हैं, लेकिन कुछ उस तरह कमिटेड नहीं हैं। वो एक प्रोफेशन के तौर पे उसको लेते हैं सही। और उसी अंदाज में वो चलते हैं। तो जो हमारा ज़ाहिर है हम ओल्ड स्कूल के लोग हैं, तो जी। वो तो फैशन से हमेशा दूर ही रहे। अच्छा, शेर व शायरी में आपने संजीदा शायरी की, मज़ाह भी लिखा या नहीं, मज़ा तो खैर मैंने नहीं लिखा। नहीं लिखा आपने? जी हाँ, संजीदा शायरी। मज़ाहिया शायरों को मैं बेसिकली कुछ शायरी की कैटेगरी से ज़रा अलग ही रखता थोड़ा हूँ। अलग से। जी हाँ, क्योंकि वो पेयर एंटरटेनमेंट है। हाँ। और शायरी को और चीज जी जी, शायरी कुछ और बिल्कुल आकाश साहब कह रहे हैं। कब से शायरी शुरू की है आपने? ये कुछ बचपन में ही हो गई थी कुछ। अच्छा, जी हाँ, अच्छा। जब से उदास कर गए थे जी जी। नहीं, तब से ये उद्मे आ रहे थे। पहला शेर कोई याद है आपको? पहला शेर किसी चीज को देखकर, किसी चीज इंस्पायर होकर आपने? इंस्पायर mind में हो गया आया? था। मुझे टीचर मेरी जो थी वो मुझे कुछ अच्छी लगने लग गई थी। अच्छा, अच्छा, माशाल्लाह। तो मतलब घरों में छोड़ने जैसे नहीं थे आप? लेकिन मुझे उस वक्त बाखुदा ये पता नहीं था कि इस कैफियत को क्या कहते हैं। सही सही। कि एक सही। जाहिर है एक ब्यूटी या इंसान को सही। देख के अच्छा लगा। शायर की सबसे पहिरीं ॻाल्हि त इहा उनखे हुस्न मिज़ाज जब तक नहीं होगा वो शायरी हो ही नहीं सकता। फर्द जी हुजे, चाहे कंहिं मंज़र जी हुजे, चाहे हाँ। कंहिं मौसम जी हुजे। तो इंस्पायर असल में बेसिकली Inspire, इंस्पिरेशन हाँ, है कि वो आप कहाँ से आपको मिलता है। और वो- दर्द में भी हिकिड़ी पंहिंजी ब्यूटी आहे, और खुदादाद जो दुख कहते हैं में भी ना, हिकिड़ी ब्यूटी आहे, इमोशंस है हाँ, नहीं है? दुख में भी हिकिड़ी ब्यूटी आहे। कि वो कहते हैं ना गॉड गिफ्टेड, हाँ। खुदादाद एक आपके अंदर कुदरत ने कोई चीज़ ऐसी रख दी है कि दर्दमंदी रख दी, दर्द रख दिया। सही। तो उस चीज़ से फिर आपने कुछ इंस्पिरेशन ली, कुछ किताबें पढ़ी। जी। इकबाल ने कि
درد دل کے واسطے ہاں پیدا کیا انسان کو، ورنہ طاعت کے واسطے پیدا کیا انسان کو، ورنہ عبادت کے لیے، ورنہ طاعت کے لیے کچھ کم نہ تھے کرو. ہاں تو یہ درد دل اب ہے. آپ اپنا کوئی پسندیدہ شعر سنائیں. پسندیدہ تو دیکھیں ہماری عید ہو جائے گی. ظاہر ہے جو آپ لکھتے ہیں تو آپ کا سب کچھ ہی پسندیدہ ہوتا ہے، نہیں تو لکھے ہی نہیں آپ. صحیح. ہاں اور بلکہ میں ہمیشہ یہ کہتا ہوں کہ اگر آپ کچھ نیا کہنے کی کوشش نہ کریں یا پرانی چیزوں کو نگیٹ، لکھی ہوئی چیزوں کو نگیٹ نہ کریں تو پھر آپ کے اندر ایک نیا لکھنے کا ولولہ، نئی سوچ پیدا نہیں ہوگی. کیونکہ اگر آپ یہ سوچیں کہ بھئی وہ سب کچھ تو لوگ لکھ کے چلے گئے تو پھر اب آپ کو لکھنے کی ضرورت نہیں ہے. تو تخلیق بیسیکلی ہے ہی پچھلی چیزوں کی نیگیشن اور کچھ نیا کرنے کا جذبہ اور نام. تو میں کچھ سنا دیتا ہوں. ایک نظم ہے، وہ درختوں کے لیے میں نے نظم لکھی. اچھا. تو ایک طرح سے درختوں سے خطاب ہے آقا صاحب. اے درختوں، تمہیں جب کاٹ دیا جائے گا، اے درختوں تمہیں جب کاٹ دیا جائے گا اور تم سوکھ کے لکڑی میں بدل جاؤ گے، ایسے عالم میں بہت پیشکشیں ہوں گی تمہیں، تم مگر اپنی روایت سے نہ پھرنا ہرگز. اے درختوں، تمہیں جب کاٹ دیا جائے گا اور تم سوکھ کے لکڑی میں بدل جاؤ گے، ایسے عالم میں بہت پیشکشیں ہوں گی تمہیں، تم مگر اپنی روایت سے نہ پھرنا ہرگز. شاہ کی کرسی میں ڈھلنے سے کہیں بہتر ہے کسی فٹ پاتھ کے ہوٹل کا وہ ٹوٹا ہوا تختہ بننا. شاہ کی کرسی میں ڈھلنے سے کہیں بہتر ہے کسی فٹ پاتھ کے ہوٹل کا وہ ٹوٹا ہوا تختہ بننا. میلے کپڑوں میں صحیح لوگ محبت سے جہاں بیٹھتے ہیں، میلے کپڑوں میں صحیح لوگ محبت سے جہاں بیٹھتے ہیں، کسی بندوق کا دستہ بھی نہیں ہونا تمہیں، کسی بندوق کا دستہ بھی نہیں ہونا تمہیں، چاقو چھریوں کو بھی خدمات نہ دینا اپنی، کسی بندوق کا دستہ بھی نہیں ہونا تمہیں، چاقو چھریوں کو بھی خدمات نہ دینا اپنی. ایسے دروازے کی چوکھٹ بھی نہ بننا ہرگز جو محبت بری دستک پہ کبھی کھل نہ سکے. واہ کیا کہنا. ایسے دروازے کی چوکھٹ بھی نہ بننا ہرگز کیا کہنا جو محبت بری دستک پہ کبھی کھل نہ سکے. اے درختوں، تمہیں جب کاٹ دیا جائے گا اور تم سوکھ کے لکڑی میں بدل جاؤ گے، کوئی بیساکھی بنائے تو سہارا دینا، کوئی بیساکھی بنائے تو سہارا دینا، اور کشتی کے لیے اتنی محبت سے تم آگے بڑھنا کہ سمندر کی فراخی بھی بہت کم پڑ جائے. کیا کہنے. اور کشتی کے لیے کیا کہنے اتنی محبت سے تم آگے بڑھنا کہ سمندر کی فراخی بھی بہت کم پڑ جائے. اپنے پتوار میرے بازوؤں جیسے رکھنا، اپنے پتوار میرے بازوؤں جیسے رکھنا جو کسی اور کی طاقت کے سوا زندہ ہیں. اپنے پتوار میرے بازوؤں جیسے رکھنا، کیا کہنا، جو کسی اور کی طاقت کے سوا زندہ ہیں. میری دنیا کے ابھی واقف الفت ہی نہیں، میرے بازو بھی محبت کے سوا زندہ ہیں. کیا کہنے. آقا سائیں تہاں جو کو پسندیدہ شعر تھی وجہ تو کو اساں عید تھی. ہاں تव्हांखे हिकु शइ ॿुधायां उन पस मंज़र ईअं आहे त आम तरह इहो कॉन्सेप्ट आहे असां दादा दुनिया फ़ानी आहे, पाणी जो बुलबुलो आहे, फोटो आहे जर ते या वारी ते लिको आहे, पर कॾहिं कॾहिं चवंदी आहे त ही दुनिया ईअं बि न आहे. छो त साइंस चवे थी त ही जेको मादो आहे असीं आहियूं ये कंहिं न कंहिं शिकिल में वरी तब्दील थी था वञूं, पर रहूं था. तव्हां कागज़ खे तिली ॾियो, हू गैस में बदिलजी वेंदो हलियो, उहो एनर्जी में बदिलजी वेंदो, प्यार में बदिलजी वेंदो, पर हिन काइनात में कंहिं न कंहिं शिकिल में मौजूदु रहंदो.
सो उन पस मंज़र में ही मुंहिंजो शेर आहे, नज़्म आहे, ही जीवन रुगो नाहे को जर फोटो, ही जीवन रुगो नाहे को जर फोटो, न वारीअ ते लीको रेत पे लगी, न वारीअ ते लीको न को वाव झूठो, मञूं था बराबरि त अॼु या सुभाणे बदन जो ही बंभोर भड़भांग थींदो, मञूं था बराबरि त अॼु या सुभाणे बदन जो ही बंभोर भड़भांग थींदो, पुनल ही पसाहन जो वेंदो पलाणे। ये पुनू जो सांसों का है ना, ये लाद जाएगा। पुनल ही पसाहन जो वेंदो पलाणे, मगर हाणे हाणे इहा ई घड़ी जंहिंमें तूं मां जियूं पिया, इन जे हुजण खां त इनकार आहे। इहो सभु छा आहे? इहो सभु छा आहे? वाह। चुमियनि ऐं चपनि जे किनारनि जे विच में, चुमियनि ऐं चपनि जे किनारनि जे विच में अहसास जो जेको सागर वहे थो, छा उहो कंहिं बि सूरत में सुकणो बि आहे? वाह। इहो सभु छा आहे? इहो सभु छा आहे? वाह। ही नेणनि जा ॾियड़ा बरनी या उजामनि वॾी ॻाल्हि न आहे। ही नेणनि जा ॾियड़ा बरनी या उजामनि वॾी ॻाल्हि न आहे, मगर चइनि अखियुनि जे सरगोशियुनि में, मगर चइनि अखियुनि जे सरगोशियुनि में बे आवाज़ लफ़्ज़नि खे माना त आहे। इहो सभु छा आहे? या जुदाई जे वैरान चांडोकियनि में, जुदाई हुजे, वैरानी हुजे ऐं चांडोकी हुजे, चांदनी हुजे, जुदाई जे वैरान चांडोकियनि में के ॾूरां ई स्टेशन था, रेडियो स्टेशन था, दूर थी कोई रेडियो स्टेशन के ॾूरां ई स्टेशन तां मध्यम सुरनि में लता गीत मीरा जो थी गुनगुनाए, छा उन गीत खे मौत ई मात आहे? इहो वॾी महिरबानी आकाश साईं तव्हांजी, ॾाढो सुठो लॻो, वॾी महिरबानी, बहुत शुक्रिया आपका काजिब भाई, बड़ा अच्छा लगा, और बहुत शुक्रिया हिना आपका, बहुत अच्छा लगा हमें, और हम आपकी मशवरों पे कंट्रोल अमल करेंगे, और इंशाल्लाह अगली दफ़ा हम आपको मज़ीद फिट नजर आएंगे इंशाल्लाह ताला। अगली ईद में। थैंक यू मच। मोटिवेशन होनी चाहिए। जी जी ज़रूर ज़रूर। जी दोस्तों, ना करिए असां वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी जी भलीकार भलीकार, ऐं सभिनी घर भातियुनि खे जेके असांखे ॾिसनि था उनखे ईद जूं ख़ुशियुनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। ईद स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था, पंहिंजे नवनि महिमाननि सां, मेज़बाननि सां, घर भातियुनि सां, जंहिंखां सवाइ ही असांजो मंच अधूरो अधूरो आहे। उहे असांजा घर भाती, असांजा प्यारा भाइर, सीनियर असांजा नाला, सीनियर शख़्सियतूं, जंहिं पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी मीडिया खे, हुन में ऐं कंहिंजो तारीफ़ ऐं कहिड़े तरीक़े सां करां, शायदि मूं वटि अल्फाज़ न हुजनि, पर उनजो तारीफ़ इहो आहे। अदा असलम भुट्टो असां सां गॾु आहे, सीनियर अदाकार, डायरेक्टर, राइटर। असलम भाई, ईद मुबारक, भलीकार। ईद मुबारक, भलीकार तव्हांखे बि, ऐं ॾाढी ख़ुशी थी जो हिन ईद जे मौक़े ते तव्हां सां गॾु आहियां मां। छा ॻाल्हि आहे, असांखे बि इलाही ख़ुशी बि थिए कि तव्हां आयो असां सां गॾु। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं उन सां गॾोगॾु एवरग्रीन माशाल्लाह, उनखे ॾिसी वॾा थिया आहियूं, ओतिरे जा ओतिरा आहियूं माशाल्लाह। ऐं अदा खे असांजो आइडियल बहितरीन असांजा डायरेक्टर, अदाकार, राइटर अदा कैसर ख़ान निज़ामानी। अदा कैसर भलीकार, ईद मुबारक, लख लख मुबारक, लख थोड़ा खैर बार ईद मुबारक, अदा ईद मुबारक, ॾिसी ॾिसी वॾा थिया सो अदा ईद मुबारक। पहिरीं ॻाल्हि, मुंहिंजा वार अच्छा थी विया, असल में हिकिड़ो वार अछो कोन थो थिए, तव्हांजा वार अच्छा कोन था। ॿी जेका हस्ती वेठी आहे जंहिंजो तव्हां तारीफ़ कराईंदो तारीफ़ माण्हू, उहे बि अची वञनि ऑन बोर्ड, त पोइ कचहरी शुरू करे। छा ॻाल्हि आहे, उन सां गॾु ख़तम थी वियो आहे न, इनजे करे इन्हनि जो कूड़ ख़तम थी वियो आहे। रमज़ान में ही बदल हुयो, हाणे खुलियो आहे। सही सही। ऐं उन सां गॾोगॾु असांजो मामो कमदार, असांजो बहितरीन इंसान, हमेशह मुस्कुराईंदड़ एवरग्रीन अदा मामा मीर मोहम्मद लाखो साहिब सां गॾु। मामा ईद मुबारकूं। लख मुबारक, ॿिन्ही खे ईद मुबारक। मुबारक। इहा मामा मीर मोहम्मद जी असां सभिनी सां मोहबत आहे। असलम भाउ, ईद कीअं पिया गुज़रे? ईद एज़ यूज़ुअल जी ईदूं हूंदियूं आहिनि, पर हिन में फ़र्क़ु थोरो इहो आहे, कोरोना नो पपिया नो झपिया। हा, कोरोना जे करे SOPs जो ख़्यालु रखिणो थो पवे। हिते बि आयो आहियां त मास्क लाइ आयो आहियां, वरी हाणे गाॾी में पियो वारे मां साणी छॾींदुसि, बसि इहो थोरो फ़र्क़ु आहे। बसि
बाक़ी को फ़र्क़ु न आहे बाक़ी को फ़र्क़ु परे परे रहो, ईद मनायो पर परे परे सां। इहो माना चयल आहे त पर जेको अचे बाबा बिस्मिल्लाह ईद मुबारक ईद मुबारक ईअं ई आहे न। केसर भाउ तव्हां कीअं था ईद मल्हायो यार या हू मल्हाईंदा कीअं आहियो नॉर्मली? नॉर्मली मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि कंहिं महिल। अच्छा इतफ़ाक़ है जो केतिरा ई साल ईद जे ॾींहंनि में असीं पढ़े हूंदा आहिनि, पर हाणे जेको अॼु जी पाण ॻाल्हि करियूं त तव्हां हिकिड़े पासे ॾिसो त फ़लस्तीन में कहिड़ो ज़ुल्म पियो थिए मुस्लमाननि सां, ॿिए पासे तव्हां ॾिसो अफ़गानिस्तान में कीअं पिया ख़ुदकुश बॉम्बिंग थिए, टे पासे पाण ॾिसो त पंहिंजो जेको पाड़ेसरी मुल्क आहे उते कोरोना जे करे केतिरा माण्हू मरी विया। ख़ुशी जेका आहे सा कपिड़नि लटनि में त शायदि ॾिसण में अचे, पर अंदरां दिलि ख़ुशि न आहे। छो जो पंहिंजे पाकिस्तान मंझि बि हज़ारे माण्हू कोविड जे करे जेके जान छॾे विया आहिनि, लाॾाणो करे विया आहिनि, ऐं अञा बि हुकूमत चवे पई त बाबा SOPs जो ख़्यालु करियो, सोशल डिस्टेंसिंग जो ख़्यालु करियो, ऐं पंहिंजा जेके अबोझ माण्हू आहिनि उहे समटाइम्स इहा ॻाल्हि ॿुधण ते मञण ते राज़ी थियनि ई कोन था। सो इन करे ॾाढो डबल माइंडेड आहे दिलि ऐं सोच बि त ईद छा आहे, रुगो कपिड़ा पाए अची वियूं था, पर सोशल हिकिड़ो ही त हू नॉर्मली छा फरमाइश हूंदी आहे घर वारनि सां? भला ईद चलो हे त आहिनि रियलिटीज़ आहिनि, पर नॉर्मली छा तव्हां एक्सपेक्ट कंदा ईद वारे ॾींहुं? हाणे साइन वारो त दौरु हले वियो न। यूजली थींदो ईअं हुयो त पहिरियां जेके बि PTV जो लाइव ट्रांसमिशन्स हूंदियूं 4 ॾींहं आउं कंदो हुउसि, चाहे उहा ईद हुजे, बकरा ईद हुजे, गवाह वेठा आहिनि मां ई कंदो हुउसि। उन खां पोइ वरी जॾहिं सिस्टम्स चेंज थिया, पोइ वरी असांजा रिलीवर्स आया, त पोइ वरी टाइमिंग्स अहिड़ियूं थी वेंदियूं हुयूं जो असां हिते हूंदा ई कोन हुयासीं। हाणे 2 सालनि खां वठी करे हीअ साल में पोइ ईद बि हिते मल्हाईसीं या उहो वक़्तु हिते गुज़ारियोसीं। बाक़ी जेके तव्हां सयूं ऐं ॿियूं शयूं हिते बि ॾिसो मिठाई रखियल आहे होटल जी दुकाननि जी। सो हाणे लेडीज़ वीचारियूं उन्हनि जो हक़ आहे त सुबुह जो उथी तयारु थी, उन्हनि कुझु वधीक हक़ वठी वरिता आहिनि दादा। इहो सुठी ॻाल्हि आहे न, सुठी ॻाल्हि आहे। एक्स्ट्रा थी विया आहिनि जो हाणे पचाइण लाइ बिल्कुलु तयारु कोन्हनि। मां हिकिड़े ॿिए प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि करे आयुसि, जेके पंहिंजूं लेडीज़ आहिनि, असांजूं भेनरूं जेके आहिनि, उन्हनि जे मथां वज़न घणो हूंदो आहे। सुबुह जो पाण उथनि, पंहिंजे घर वारे खे तयारु कनि, पंहिंजे ॿारनि खे तयारु कनि, माइटनि खे तयारु कनि, ऐं पोइ उहा मिठी शइ जेका ख़ुशीअ में घर में ठही आहे असां पाड़ेसरनि खे मोकिलीनि, पोइ वरी उहे पंहिंजनि माइटनि में उहे शयूं मोकिलीनि। सो पाण मर्द जेके वेठा न, पाण सुबुह जो उथियासीं, नमाज़ पढ़ीसीं, अम्मा बाबा जे पेरे पई, पोइ वियासीं संगत में वञी वेठासीं, असलबा छा पिया कयो, बाबा मीर छा पिया कयो, कुझु कोन पिया उतां हलिया अचो, पाण वञी वेही रहंदा आहियूं। पर जेके घर जूं लेडीज़ हूंदियूं आहिनि न, उहे वीचारियूं तमामु घणे कम में हूंदियूं आहिनि। एग्ज़ैक्टली हाणे मूंखे अंदाज़ो आहे न, इहे हींअर हिते वेठी आहे, घर वेंदी फ्रेशअप थींदी, वरी किचन में भाउ बि चवंदो, अमर बि चवंदी, बाबा बि चवंदो, कुझु न त चांहि पिया घुरंदा घर वारा। सो तव्हांखे सलाम हो बाबा। वालेकुम सलाम बुती। हा मामा मामा सभु खां पहिरीं जेके दोस्त ॾिसंदड़ आहिनि, ॾिसनि पिया हिन वक़्तु असांखे, उन्हनि सभिनी दोस्तनि यारनि सभिनी खे मुबारक ईद जूं हुजनि, लख लख मुबारक उन्हनि खे हुजनि। उन खां पोइ सच पुछी जंहिं नमाज़ पढ़ीसूं, मस्जिद मां निकितासीं, उहे भाकुर पातासीं, कोरोना विसरी वियो असां खां। सच पुछो उहे भाकुर पाए ईद मुबारक मिलियासीं। हल बाबा कीअं थिया ख़ैर, माशाल्लाह। वरी जे हेॾां अचणो त हलिया आया आहियूं, ईअं चढ़ी गाॾी में रक्षा में हलिया आहियूं बाबा। ॿियो मिड़े ख़ैर भला करे ख़ैर केसर भाउ, तव्हां खां भाकुर पाए मिलियो अथव? मूंसां भले 100 भेरा भाकुर पाए मिले, पोइ अला हयाती हिनखे वैक्सीनेशन कराई आहे। हा तव्हां कराई आहे? हे अञा नंढड़ा आहिनि न सभु, कराई आहे। ॾिसो मुंहिंजूं ॾाढियूं ऊचियूं अछियूं थी वञनि, सभु हिकिड़ो वार नेचुरल ब्यूटी आहे। बाबा बाबा हे कलर जो कमाल आहे, बाक़ी उमिरि में 70 खां मथे आहे। माशाल्लाह अला हयाती ॾे, इहो कलर जो कमाल आहे। बाक़ी हक़ीक़त में जेके असांजी ॻाल्हि ॿुधनि पिया पंहिंजनि घरनि में वेठा, जिन जिन वैक्सीन न ई कराई, सिंध गवर्नमेंट जो ज़बरदस्त हिकिड़ो क़दम आहे जो कराची में एक्सपो सेंटर जेको आहे उते ॾींहुं राति आर्ट काउंसिल में बि कराइनि। आर्ट काउंसिल बि आहे, पर हू त ॾींहुं राति खुलियल आहे न। आर्ट्स काउंसिल में बि आहिनि, ऐं कराची शहर में बि, ऐं जेके जेके तालुका अस्पतालूं आहिनि, तव्हां सिविल हॉस्पिटल्स आहिनि, उते जेके 50 खां मथे आहिनि, उहे वॉक इन जीअं हलिया वञो शनाख़्ती कार्ड खणी, तव्हांखे उते वैक्सीन करे छॾींदा। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे 40 ॿिया। ऐं इहो ॿुधो अथमि त
अॻे महीने खां जेके 16 साल 18 साल खां 18 साल प्लस उन्हनि जी बि थींदी पर ज़रूरी आहे नेक्स्ट वीक खां पोइ नेक्स्ट वीक इंशाअल्लाह, हफ़्ते खां पोइ ज़रूरी आहे शुरू थिए पियो जिन नाहे लॻराई सो महिरबानी करे लॻराई वञे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो भला इहो कोरोना जेको आहे जेको छोकिरनि खां माइनि खे नथो अचे रुगो मर्दनि खे छो थो अचे? मामा इहो त इंटरनेशनल सुवाल आहे, हाँ उहे बि परेशान जवाब ॾिजो भला। कोरोना माई जो नालो आहे न बेसिकली, कोरोना मर्द जो नालो ॿुधो अथव? मूं त चयो पाण ते माई चपरा माई खैरा हे सभु पाण भेनरूं कोरोना हे सभु भेण मूं त चयो आहे। अच्छा मामा इहो ॿुधायो तव्हां ईद जी सेल्फी कॾहिं फेसबुक ते लॻाई आहे न लॻाई आहे? इहो ईद हे ॿुधाईंदो मामे जा कम ॿुध सरकार ॿुधाईंदो मामे छा कयो जो अॼु खां 3 ॾींहं 4 ॾींहं अॻ में हिकिड़ी वीडियो ठाहे ऐं हथ बि थो ॿधे बि थो, बाबा मूंखां का ग़लती थी वई हुजे मूंखे बचपन करियो। सुठी ॻाल्हि आहे, कदर ई राति हुई बाबा, कदर ई राति हुई। इन खां सभिनी खां बाबा का ग़लती सलतियूं थियूं हुजनि माफ़ी वठणु ज़रूरी आहे, त बख़्शिश वठणु छाजे करे का कंहिंजी गिला कई हुजे तूं पाण ई चवंदा त तूं जवानी में जेको असांखे छिड़मू ॾींदो असांखे तो जेको दड़का ॾींदो असांजे स्टूडेंट मां डोड़ा चवंदो। ख़ासि करे मीडिया वारनि लाइ चयो जेको 50 साल मीडिया में रहियो आहे उन मीडिया वारनि खां पहिरीं उन्हनि खां त ॿधी माफ़ी थो वठां। का बि रंज दिलि में हुजे को गम हुजे मुंहिंजे लाइ का बि शिकार हुजे मूंखे माफ़ु कजो। हाँ इन में सुठी ॻाल्हि आहे न, माफ़ी मिली वई राति में कदर जी। हा माफ़ी मिली वई न, मोट मिली ॾाढी हाणे 0 मीटर हिन मैसेज त मूं वटि रखियो आहे जेको यको रखियो हूंदो जसी जरो आहियां। हा माफ़ कयो माफ़ कयो माफ़ कयो हाणे असांखे माफ़ कर न आउं त विड़ी पियो असांसि माफ़ करण जी ॻाल्हि कर विड़ी पियो असां मुंहिंजो तूं त असांजे वॾे भाउ जी जाइ थी पीउ जी जाइ थी तोखे कहिड़े लाचार पियो तूं असांखां माफ़ी घुरो? तव्हांजी जेका शख़्सियत आहे सवाल ई पैदा कयो असां माफ़ी घुरो ग़लती का मां ॻाल्हि ॿुध अलाह शुक्र आहे त हिन उमिरि में 30 रोज़ा नसीब थियनि ऐं उहे बि तहजुद सां गॾु नसीब थियनि माशाअल्लाह। हा त पोइ हिते खां पोइ निमाज़ूं सभु क़ुर माना लाइ पढ़ी वॾनि खे बख़्शायमि त इहा केॾी रहमत आहे। अहिड़ो प्यारो माण्हू उहो बि माफ़ी घुरे असांखे माफ़ी घुरणु खपे पाण सभु सॼे जग जहान लाइ दुआ करे छॾ सॼे जग जहान सॼे लाइ ऐं सॼा दुश्मन यार दोस्त पर जेके उम्मत जेके सॼी दुनिया में मुस्लमान रहनि था काफ़रनि खां सां सभिनी लाइ दुआ घुरंदा। सही सही। असलम भाउ कोई ईद जी ख़र्ची को आसरो को उमेद कयूं छा कयूं? ईद जी ख़र्ची बि कोरोना जे वार चढ़ी वई आहे न, कोरोना न भला यानी खे ॾींदा रहंदा आहियो भला असांखे खणी न ॾियो न छा आहे जो हाणे सही न ॾींदो असलम न उन्हनि नोटनि ते वरी छा आहे जो कोरोना लॻल आहे असां हुनखे सैनिटाइज़र कंदासीं इस्त्री कंदासीं। हा चओ हा 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 अॼु असलम खे तव्हां खिलाए और तव्हांखे सलाम आहे। न असलम भाउ ॾींदो अॼु जीअं ॻाल्हि सम्झो न हा जंहिं महिल खां असीं हिते आया आहियूं टाइम न्यूज़ जो ऑफिस में असीं ॿई ॼणा घणी कचहरी बीठा कयूं पर असलम साहब असुल माठ चुप पए उहा ॻाल्हि मामू चवे त जे असलम साहब खे जे अॼु तव्हां खिलाए वियो त तमामु घणी वॾी ॻाल्हि थी वेंदी। मसइलो इहो एॾो सुठो था ॻाल्हाइनि उन विच में मूंखे मौक़ो ई कोन थो मिले ॻाल्हाइण जो। ऐं हिन जूं एॾियूं सुठियूं ॻाल्हियूं उहो ॾिसो तहजुद पढ़े थो क़ुर पढ़े थो माना सां पढ़े थो ऐं सभु कुझु हाणे इहे शयूं तव्हां ॿुधंदो तव्हांखे वधीक सवाब बि मिलंदो ऐं सुठो बि लॻंदो। न मक़सदु इहो त तव्हां बि सिखो इहो कमु तव्हां बि सिखो। हा हाणे इन विच में मां छा लुकमो ॾियां हाणे केसर एॾी सुठी सुठी ॻाल्हियूं थो करे ॾिसो तव्हां अॼु बि लॻो था प्यारा प्यारी छा कंदी हूंदी लॻो पिया कमु तॾहिं इन करे परेशान खिलियो मामा खिलियो मामा खिलियो छोकिरे ॾिसी खिलियो ॾिसी खिलियो त सही। अच्छा तव्हां ईदी नथा ॾियो मूंखे भला तव्हांखे के ॾिनी हूंदी ईदी करे जॾहिं नंढा हाणे असां उमिरि जे अहिड़े हिसे में आहियूं जो इहे ईदियूं जेके आहिनि इहे हाणे इहे ॿारनि जो कमु आहे। न नंढे जॾहिं नंढे हूंदे हा नंढे हूंदे त असां वरितियूंसीं बि यादि ई कान अथसि न यादि हूंदी मेमोरी कार्ड सही आहे असलम यादि आहे तव्हांखे पहिरीं ईदी कंहिं ॾिनी? न इहो त हाणे ॾिसो तक़रीबन 30-40 साल पुराणी ॻाल्हि आहे किथे यादि कोन्हे नंढे लाइ 30-40 साल अदा असल में कुझु थोरो वधायो 40 खां थोरो अञा मथे 40-50 साल जी ॻाल्हि 50 कयो या 100 कयो ॾिसो न टाइम पीरियड एतिरो आहे जो अॼुकल्ह माहौल अहिड़ो आहे जो माण्हू खे यानी पोइ हफ़्ते जी ॻाल्हि यादि नथी अचे पोइ इहे त हाणे सालनि जो कमु आहे। सही आहे। तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा आहियो हाणे ईद? बसि नॉर्मली जीअं का फरमाइश? हा न को अहिड़ो ख़ासि न बसि नवां कपिड़ा पाता नमाज़ पढ़ी
कब्रिस्तान वियासीं, दुआ कईसीं, घर आयासीं, मानी खाधीसीं, दोस्तनि सां मिलियासीं। ईद जी शॉपिंग कंदा मैसेज चेक कयो मतलब पहिरियां नवां कपिड़ा ईद जी पाए shopping कंदा नमाज़ ते था हिन वञनि या कब्रिस्तान में अची पोइ था नमाज़ पढ़नि। कोरोना जे करे का एॾी का ख़रीदारी कोन थी, खरीदारी कोन थी। तो लॉकडाउन लॻल हो, हे हो, मतिलबु वॾो मसइलो हुयो। वञ त वरी पार्किंग न मिले, खाइण जी का फरमाइश कंदा आहियो ईद ते? न बसि जेको बचंदो आहे, जेको मतिलबु बिरयानी जेका आदत आहे पुलाव आहे, उन्हनि जी ते सेट करे छॾियो। माना कहिड़ी शइ तव्हांखे पसंदि आहे? बिह खाईंदा हो, पलो खाईंदा हो, मच्छी कहिड़ी शइ? इहे त आम ॾींहं में ठहंदा आहिनि। बाक़ी ईदुनि ते ज़ाहिर आहे पुलाव ठहंदो आहे, बिरयानी ठहंदी आहे, कस्टर्ड सुठो ठहंदो आहे, इहे शयूं आहिनि। इहे हर ईद ते ठहंदा। केसर भात तव्हां कुकिंग कंदा आहियो घर में? हा यार, ईद ते त कोन कंदा एक्चुअली न जनरली जॾहिं मूड थियो मूड जंहिंमहिल थींदो आहे न, मुंहिंजो बाबा साईं हैदराबाद में हिकिड़ी होटल हूंदी हुई, झूपड़ा होटल। अच्छा त बाबा वटि उन्हनि जी रेसिपी बाबा सिखिया हुया, उहो कबाब ठाहिण जी। अच्छा सो उहे मूंखे ॾाढा वणंदा हुया। सो कोशिशि कंदो आहियां त उन्हनि जहिड़ो ठाहे सघां, पर इतफ़ाक़ ओड़ो ठहंदो न, पर कोशिशि ज़रूरु कंदो आहियां। बाक़ी अंडो ॾाढो सुठो ठाहींदो आहियां। ज़बरदस्त। हा अच्छा, चांहि ठाहींदा आहियो? चांहि में त आम हर माण्हू ठाहींदो आहे। अच्छा, ऐं गोश्त जो बोड़ ॾाढो सुठो ठाहींदो आहियां। ज़बरदस्त। चांवर ॾाढा सुठा ठाहींदो आहियां। माशाल्लाह। मानी ठाहिण मूंखे न ईंदी आहे, छो जो सॼो पाकिस्तान जो नक्शो ठहियो वञे पियो। सही। गोल कान थी ठहे। अच्छा, ॿियो छा आहे? ॿियो कढ़ाई ऐं बिरयानी न उहे ॾुखिया चाइनीज़ में उहो एक्चुअली मां हिकिड़ो ऑमलेट ठाहींदो आहियां, हा जेको जीअं पिज़्ज़ा न थुलो थींदो आहे ईअं। चीज़ सो मुंहिंजो न हुन में चीज़ मां न विझंदो आहियां, अच्छा पर ईअं स्वॉलन सॼो ऑमलेट हूंदो आहे। उनमें तव्हां खीर त कोन ऐड कंदा आहियो? एग्ज़ैक्टली है न? एग्ज़ैक्टली। हा हा हा, जेॾीस किचन में वेंदी आहे न। इहो आउं सिखियो, ख़बर थी, असीं आसीं लंडन में, असां शूटिंग पे कई त कमालुद्दीन अहमद ऐं सभु असां टीवी जा दोस्त हूंदा हुआ। आउं हूंदो सभिनि खां नंढो, त मुंहिंजी ज़िमेदारी हूंदी हुई सुबुह जो नाश्तो ठाहिणु अच्छा ऐं राति जा थांव धोइणु। वाह वाह। अच्छा सो जंहिं महिल तमामु घणो बेज़ार थी वेंदो हुउसि न, ऐं सुबुह जो उथिया, मूंखे बि शूट ते वञिणो आहे, सही। चलो कैसे बेटा कैसे नाश्ता कराओ नाश्तो कराए, हाणे मरीज़ हाणे छा करियां। अब आप कंहिं पेप्सी बचायल आहे, कंहिं 7 अप बचायल आहे, कंहिं मैंगो जूस बचायल आहे, उहे सभु मां उन अंडे में विझंदोसि। अच्छा ठीकु आहे। ऐं उनखां हा हा सची, उनखां पोइ उनखे फिटे उनखे ढक ॾे, उनखां पोइ उनखे बिल्कुलु ऐं उन जो कुझु आउं पाण कोन खाईंदो हुउसि। ऐं उनजो जेको ज़ाइको टेस्ट सभु चवनि वाह वाह, कल बि तुम बनाओगे। तव्हांजो सुभाणे चङी तरह मां पाणे तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी हूंदी? मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी, आउं बिल्कुलु ईअं कंदो हुयुमि। सो इहो हिकिड़ो त ॿियूं बि इलाही सारियूं शयूं। मामा ईद ते दावत कंदा आहियो, महिमान जी छा खाराईंदा आहियो महिमान खे? सच पुछो त असांखे त कॾहिं कोन घुरायो अथव, ॿियनि जी ॻाल्हि लॻियो। ॿुधो सही भला, कंहिं ग़रीब जी ॻाल्हि ॿुधो। जी जी। हीअ ईद वाक़ई हिकिड़ी महांगाई, मुर्गी 500 रुपया किलो, छो वठी महिमान खे किथां खारायूंसीं? अच्छा कपिड़ा महांगा, बाक़ी तूं अञा चवंदो महिमान खाराए, महिमान अलाह शुक्र आहे जेको ईंदो थो, जेको दाल पधर पकल हूंदो खाराइबो, बाक़ी न कबाब ठाहिबा, न गोश्त ठाहिबो, न मुर्गी ठहंदी, कुझु न, जेको न उहो खाइबो। छो त महांगाई एॾी थी वई आहे जो तुंहिंजे किरोना माण्हू असां ग़रीबनि खां विसरी वई आहे। हा कोरोना हिन हेड़नि खे यादि ख़ुदा ॼाणे, बाक़ी असांखे यादि कान्हे, छो असांखे गुरबत वठी वेठी आहे। हा त असीं क़ुर खे ॾिसूं या असीं हुन गुरबत खे ॾिसूं? मूंखे ॿुधायो इहा त ॻाल्हि आहे। इहे माना मसइला हलनि था तव्हांजा। अच्छा, असीं जॾहिं खां वठी ॼावा आहियूं न, असां सदाईं इहो ॿुधो महांगाई महांगाई महांगाई, पेट्रोल महांगो थी वियो, गैस महांगी थी वई, टमाटा महांगा थी विया। हिते सिंध में असांजा टमाटा वठण लाइ को तयारु कोन, माण्हुनि पंहिंजा फसल खेड़ाए छॾिया, उते ई जो उते। एतिरो सिंध जो टमाटो ईंदो आहे त घटि में घटि 10 रुपया किलो, ऐं अफ़गानिस्तान जो ईरान जो टमाटो ईंदो आहे त तोखे मिलंदो 100 रुपया किलो। हा अच्छा इहो छो? हा ॿुधायां थो तोखे, उहो इन करे जो बाग़ ते वञूं, टमाटा ॿूटे में बीठा आहिनि, अड़े बाबा पटिया छो कोन थो, बाज़ार छो कोन मोकिलियो? भाउ देरि सां उथिया आहियूं, पंहिंजो इहो हाल थी। कुझु ग़लतियूं पंहिंजूं बि आहिनि। भिंडियूं बीठियूं आहिनि, बीठे पकियूं हेड़ी भिंडी। मूं चयो न, जेको मोट हारी, मूं चयो यार ही तव्हां अलाए बंदा, आऊं जे कराची वेठो आहियां, तई त हिते वेठा आहियो, मार पवे थी भेणा, भिंडियूं आहिनि, वाङण बीठा आहिनि, टमाटा बीठा आहिनि, तई बाज़ार तव्हां खां आहे केतिरो परे, विक मतिलबु थोरी परे आहे तव्हां खां, ॿियो मूंखे न खपनि, तई पंहिंजे घर जो ख़र्चु त कढी वियो, पर हराम आहे जेको महिनत करे। सही ॻाल्हि आहे, महिनत जो फुक़दान आहे। त कैसे भाभी खे ॾींदा आहियो ईदी? भेण हूअ घुरण खां पहिरियों ई
वठिजी वेंदी आहे। वो माना पर्स खोलंदा हो त अड़े गायब आहे। यार मुंहिंजे पर्स में हक़ीक़त ॿुधाए, अब भले ॾिसंदा हूंदा ॿार बि, मुंहिंजे पर्स में मुंहिंजो क्रेडिट कार्ड बि कोन हूंदो आहे। क्रेडिट कार्ड त मूं वटि आहे ई कोन, उहो जेको ATM आहे उहो बि ॿारनि वटि ई हूंदो आहे घर ते ई। बाक़ी फ्यूल मुंहिंजी गाॾी में ज़रूरी आहे उहो हूंदो आहे। बाक़ी शुक्र असलम मिली वियो, असलम यार चांहि पीआर, मामा मानी खारा, पंहिंजी इहा हालत। चांहि पीआरींदो आहे असलम, मूंखे नथो लॻे अॼु जहिड़ो मूड आहे खाराइण पीअण जी उताकूं माशाल्लाह, जीअं तव्हांजी उताक आहे हिननि जी उताकूं ईअं माशाल्लाह ईअं ॾाढो नसीबनि वारो आहियां। मुंहिंजी उताक ते मामा न आयो आहे, हुन मां आयो आहे मामा, थोरो साल अॻु में मामा हिन जी गाॾी त इलाही वॾी, मामा न आयो, न आयो, घटीअ में गाॾी ईंदी हा त वरी माशाल्लाह इलाही दफ़ा आयो, ही न आयो मामा। हिन जी गाॾी तो ॾिसो माशाल्लाह, गाॾी न हुन पाड़े में कीअं ईंदी। ईद जे लाइ असलम भाउ कहिड़ो पैगाम ॾींदो असांजे ॾिसण वारनि जे लाइ? ईद जे लाइ मुंहिंजे तरफ़ां पैगाम त इहो आहे त ईद त असां जेको आहे सो जोश ऐं ख़रोश सां मल्हायूं पिया, पर उन मल्हाइण वक़्तु असांखे आसपास ज़रूरु ॾिसणु खपे त को ग़रीब अहिड़ो जेको ईद अफोर्ड न करे सघियो आहे त घटि में घटि उन जी ईद कराइजे। ऐं इन खां अलावा इन कोरोना जो ख़्यालु कजे, SOPs जो ख़्यालु कजे, माण्हू ग़ैर ज़रूरी घर खां ॿाहिरि न वञे, ऐं थी सघे त वैक्सीनेशन बि करायो, जेको हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं कोरोना खां बचाव जो हिकिड़ो सुठो हिकिड़ो तरीक़ो आहे। इहो मुंहिंजो मैसेज आहे तव्हां सभिनी खे। वॾी महिरबानी। कैसर भाउ ईद जो छा पैगाम आहे? कैसर भाउ वीचारो छा चवंदो, कैसर भाउ जेका शइ ॾिसे पियो उहा ॻाल्हि कंदो त हिन असांजे शोबो जेको आहे न टेलीविज़न मीडियम जो, मां उन हवाले सां ॻाल्हि कंदुसि त हींअर सख़्तु कोरोना जे करे बीमारी पाण ॾिसूं पिया जी, पर इन में बि जेके एंटरटेनमेंट चैनल्स आहिनि उहे पंहिंजूं शूटिंग्स अस्पतालुनि में पिया रखनि। भई तव्हां लोकेशन्स ते रखो, स्टूडियोज़ में रखो जिथे कंट्रोल्ड एनवायरनमेंट आहे, ठीकु आहे, पर अस्पतालुनि में टेक्नीशियन त सभु मास्क पाए पिया फिरनि, एक्टर्स बिना मास्क जो हूंदा आहिनि ज़ाहिर आहे। सो तव्हांखे गुज़ारिश थो करियां, भले उर्दू मीडिया वारा हुजनि, सिंधी मीडिया वारा हुजनि, महिरबानी करे अस्पतालुनि में हींअर शूटिंग्स न करियो। ऐं जिन जिन अञा वैक्सीन नाहे लॻाई सभु वैक्सीन लॻायो, पंहिंजो ख़्यालु करियो, पंहिंजे पाड़ेसरनि जो, पंहिंजे माइटनि जो ख़्यालु करियो। वॾी महिरबानी। मामा सीरत मामिलो आहे त पोइ अलाह ख़ैरु कंदो, छो त इहो जेको APC जो मामिलो आहे न, ॿाहिरि वीचारा असांजे लाइ सम्झनि कोन था, इन करे उन्हनि खे हथ ॿधी गुज़ारिश कनि, उहे पंहिंजो ख़्यालु कनि, उहे पंहिंजा ॿचनि न्याणियुनि पुटनि सभिनी खे सम्झाइनि थोरो, जे शहरां ॿुधनि था, ख़बरूं पढ़नि था, सभु पढ़ियलु थोरो घणो हूंदो त सभई थोरो इन ते कंट्रोल कनि। अलाह कंदो, पंहिंजे सिंध मां त कान ज़रूरु न हूंदी, पर ॿिए पासे असांजो कोन वञे। अल्लाह ख़ैर कंदो, जिते किथे ख़ैर। वरी महिरबानी, वरी महिरबानी सरकार जी आहे, महिरबानी, वरी महिरबानी कैसर भाउ तव्हांजी, वरी महिरबानी असलम तव्हांजी। जी दोस्तो, असां वटि वक़्तु थियो आहे हींअर ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी भलीकार सभी घर बातनि खे जेके असांखे ॾिसनि था स्पेशल ट्रांसमिशन में। ऐं अॼु ख़ैर सां ईद जो इंतज़ारु ॾिसो दोस्तो, असां चवंदा हुआसीं त हे रोज़ा विया, पहिरियों ॾहों वियो, ॿियों ॾहों, टियों ॾहों, इन ईद बि अची वई। इहा आहे ज़िंदगी, ऐं हिन ॾींहंनि में बि असां कंहिंखे बख़्श करणु सिखी पियासीं त अञा छा खपे। अॼु जेको नाराज़ आहे, जेको रुठल आहे, जंहिंजे दिलि में कीनो आहे, वञी पाण परचाइजे, ज़िंदगी इहा नसीबु आहे। सो बहरहाल अॼु असांजा जेके हींअर दोस्त हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे, जंहिं उहे ॾाढा ज़बरदस्त आर्टिस्ट, सिंगर, शेफ, क्या बात है, कहिड़े तारीफ़ कराए हुनजो। अदा बिशारत, असां बिशारत अब्बासी सां गॾु। अदा बिशारत, ईद मुबारक, भली तव्हांखे बि मुबारक, तबियत ठीकु आहिनि? ख़ैर हैप्पी बहितरीन, बिल्कुलु। ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे बि ईद जूं लख लख वाधायूं, ख़ैर मुबारकूं। ऐं कोको कोरीना भले किथे बि हुजे, अॼु कोको कोरीना असां सां हिते गॾु आहे। अदा जिगर जलाल भाउ, ईद मुबारक। तव्हांखे बि ईद मुबारकूं, लख लख मुबारक हुजनि, जेके असांखे ॾिसनि था उन्हनि खे बि ईद मुबारकूं हुजनि। हा, बिस्मिल्लाह। ऐं असां वटि को प्रोग्राम अहिड़ो आहे कोन जंहिंमें अदी नसीम न हुजे। अदी नसीम तव्हांखे भली कार चवंदा, ईद मुबारकूं। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। अदी नसीम त सफ़ा चेंज थी लॻे अॼु। अॼु त अदी नसीम असांजी अदी नसीम आहे ई कान। अॼु असांजी अदी नसीम नथी लॻे। अदी नसीम जी प्रमोशन थी वई आहे, हुतां खां हिते अची वई आहे। बिशारत भाउ, ईद कीअं था मल्हायो, छा कंदा आहियो नॉर्मली ईद ते? नॉर्मली पहिरीं त नमाज़ तव्हां ज़ाहिर पढ़बी आहे, उन खां पोइ पंहिंजे घर भातनि सां सभिनी सां ईद मिलबी आहे।
ऐं पोइ वरी कज़िन्स खां ॻोठ हूंदा आहियूं त बाबा साईं हा सभिनी मिटनि माइटनि सां ॻोठ हूंदा आहियूं त मिटनि माइटनि सां पर हिते हूंदा आहियूं त पोइ निमाज़ पढ़ी अची सुम्ही रहंदा सही आहे शहर जी ईज़ी ई हूंदी आहे कराची में या चैनल ते जीअं हाणे आया आहियूं सभु गॾिजी ईद मल्हायूं था पिया या चैनल ते ईद गुज़रंदी आहे या घर हूंदा आहियूं त घर सुबी पवंदा आहियूं दस्ती 50 रुपए वारी आहे 100 रुपए वारी आहे 500 रुपए वारी आहे कहिड़ी दस्ती ठहराई आहे न खणी आया आहियो या न इहो ॿुधायो थोड़ा दस्ती 50 वारी चवंदो 50 वारी 100 वारी चवंदो 100 वारी 1000 वारी चवंदो 1000 वारी सभई मिलंदियूं त माशाल्लाह ख़र्ची वर्ची ॾियो 1000 हाणे ॾियण वारी पोजीशन में कंहिंखे ॾियो पंहिंजा ॿार आहिनि भाइटिया हूंदा आहिनि कज़िन्स जा ॿार हूंदा आहिनि सभई दोस्तनि खे कुझु न ॾियो दोस्तनि सां त असां लाइ पाण हाज़िर आहियूं दोस्तों के लिए सिर्फ पपियां और जपियां न उहो वरी उन ते पाबंदी आहे पपियां जपिया ते पाबंदी आहे इन करे जिगर भाउ तव्हां ईद जो छा मसरूफ़ियत रहंदी आहे बाबा बसि ईद जे ॻोठ ॾे हूंदा आहियूं पंहिंजे ॻोठ लारकाणी हा पंहिंजे सॼे ख़ानदान सां वरी जे हिते कराची में हीअ ईद हिते नसीब आहे त नसीब जी ॻाल्हि हा हिते पंहिंजी बैठ हिकिड़ी आहे बसि ईद ते सॼी संगत सां कचारा आहिनि वॾा ॾाढा ॾुछा साद खुलिया पिया हूंदा आहिनि जेको दोस्त अचे त बाबा को कलाम ॿुधंदा आहियूं कंहिंखे ॿुधाईंदा आहियूं अहिड़े नमूने सां अल्हम्दुलिल्लाह बाक़ाइदे सां ख़र्चियूं ॾियो वठो छा लाज़िमी कंहिंखां वठणी बि पए थी त कंहिंखां वठूं बि अथा वरी त ॾियणी बि लाज़िमी आहे छो त वठणो बि आहे त ॾियणो बि आहे वठण में वधीक ख़ुशी थी मिले या ॾियण में ॾियण में वधीक ख़ुशी आहे अच्छा छो त ॾियण सां हिकिड़ी दिलि खे माना हिकिड़ी जीअं राहत अचे हक़ीक़त इहा आहे त कंहिं बि माना कहिड़ो बि कमु हिकिड़ो दिलि सां जेको कजे थो न त दिलि खे हिकिड़ो मज़ो राहत अचे थी हाणे मुंहिंजा त अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे बि ॻाल्हि ॿुधायां त मां जॾहिं प्रोग्राम त मोटी ईंदो आहे न त मुंहिंजे पाड़े जा नंढड़ा ॿार जेके बि आहिनि न अवल मां उन्हनि जो वंडु खीसे में रखी ईंदो आहियां माना लारकाणे हुयुसि त बि मुंहिंजी माना असुल खां वठी जीअं प्रोग्राम न मोटंदो हुउमि त पोइ नंढड़ा ॿार पाड़े जा उहे मुंहिंजे इंतज़ार में हूंदा हुआ त शाम जो न मूंखे ॾिसंदा हुआ त गाॾी ते अॼु वञे थो त सुबुह जे इंतज़ार में हूंदा त हाणे उनखे का अहिड़ी ॻाल्हि न आहे वधीक अलाह हर जहान खे हाणे हिते बि अल्हम्दुलिल्लाह कराची में त नंढनि ॿारनि खे मां अॼु ख़ुदि हिकिड़ी दिलि घुरंदी आहे त उहे जेके बि जंहिंजा बि हुजनि इहा बि ख़बर न आहे त कंहिंजा ॿारनि पर दिलि घुरंदी जीअं ईंदुसि न त ॿारनि जो माना उनखे उहे ख़र्ची ॾेई वेंदुसि माना हिकिड़ी दिलि खे ख़ुशि करिणो आहे बसि पोइ अल्हम्दुलिल्लाह छो त कर भला त हो भला असांजो फुकराई जहान आहे सही इन ॻाल्हि खे पोइ ईद ते सयूं वयूं खाओ यार उहो ख़र्चियूं ॾियो कलाम ॿुधो कोई मिठाई अदी नसीम तव्हां ठाही आहे कीअं ठाही आहे मिठाई न अॼु असां आदि नसीम खे आज़ादु कयो आहे किचन मां तव्हां मिठाई खाओ था मिठाई पंहिंजी ईद ते तव्हां मिठाई न खाईंदा हा अदी नसीम तव्हांजी ईद कीअं थी गुज़रे सुठी आहे ॾाढी ज़बरदस्त ईद वारो ॾींहुं सुठो कीअं पियो लॻे तव्हांखे किचन जे ॿाहिरि हिते किचन हा मतिलबु ईद वारे ॾींहुं हाफ डन करे छॾींदा आहियूं जीअं माना चंड जी ख़बर पइजी वेंदी आहे त पहिरीं सां सेटिंग करे पोइ अधु शयूं ठाहे छॾींदा हा उहो मिठो बि ठाहे छॾींदा आहियूं पोइ बाक़ी हाफ डन हूंदो आहे माना सुबुह सां उथंदे ई जीअं सयूं पंहिंजूं बाक़ी अधु पाणी ठाहे छॾींदो हूंदो हाफ डन तव्हांखे छॾियो माना इन खां निमाज़ पढ़ण खां पहिरीं असां सयूं ठाहींदा आहियूं अछियूं वारियूं जेको तव्हां न चयो उहो असां अञा ठाहींदा आहियूं हा इहे पोइ पहिरीं उहे ठाहे छॾींदा आहियूं उहो पहिरीं खाई वेंदा आहिनि पोइ निमाज़ पढ़णु वेंदा आहिनि पोइ बाक़ी ईद मुबारक भला सराइकी में कंदा आहियो या सिंधी में सिंधियुनि खे सिंधी में सराइकियुनि खे सराइकी में कीअं ॿुधायो ईद कीअं मुबारक कीअं ॾींदा हाणे जेको मतिलबु वेझो हूंदो आहे जेको मिलणु सफ़ा मिली भाकुर पाए मिलूं त हुनखे चवंदा ईद मुबारकूं घणियूं घणियूं तव्हांखे ईद मुबारकूं ऐं बाक़ी सराइकी अलाउ सिधी दफ़ा ईद मुबारक होवे घणी घणी सॼी फैमिली खे ईद मुबारक होवे इहे ई चवंदा आहियूं माशाल्लाह कुझु ठाहींदे हुए महिमान जे लाइ हा घर महिमान जे लाइ महिमान ईद ते कीअं ठाहींदे हुए ईद ते ईद ते त इलाही घणा डिशेस ठहंदा कबाब ठहंदो कबाब शामी कबाब बिरयानी त मस्त आहे शामी कबाब बिरयानी रायता ऐं मिठा त इहे शयूं हुजनि पिछो कढ़ाई बि हूंदी आहे नान त माना ॿाहिरूं घुरावणे पवंदा आहिनि नान कोन्हे भाई कोई नहीं खावे नान त हुन लाइ मानी पकाईंदा अच्छा सराइकी जी का स्पेशल डिश आहे
सराइकी जी त को या न आहे या आहे? सिंध जी सभु तव्हांखे शुरू थी वञे हा उहे सभु पंहिंजे माना इहो आहे त हाणे कुझु को मसाला डिफरेंट हुजनि को अहिड़ी का डिश न कोई बि डिफरेंट का बि शइ अहिड़ी त शयूं हूंदियूं आहिनि जेको मतिलबु चऊं न सिंध जेको असां हुन में त हाणे त मशीन में उहो पावर अची वियो आहे पहिरीं इहो हूंदो त मां वीचारा ॿार या मायूं जेके खट में ॿधी हुनखे अञा ताईं उहे असां कंदा आहियूं न न हाणे त ॻोठ में हाणे मशीन हुन में पावर में आहे न ग़ैर हाणे हुन में जल्दी ठही वञनि थियूं उहे असां अञा ताईं ठाहींदा आहियूं बेचारा तव्हां सयूं कढियूं हूंदियूं इहे जेके मशीन वारियूं हा नंढे लाइ कंदा हुआसीं नंढे लाइ छो हाणे न हाणे कोन था हाणे वक़्तु न आहे हाणे न वक़्तु न आहे हाणे हिते नथो थिए न त नंढे लाइ ॻोठ हूंदा हुआसीं न जॾहिं नंढा हूंदा हुआसीं या हिते वेकेशन में ॻोठ वेंदा हुआसीं अक्सर जॾहिं रमज़ान जो वेकेशन थींदो त जे तव्हां वेंदा हुआसीं ॻोठ त पोइ इहो कमु बिल्कुलु पोइ कयो पर मूंखे तव्हांखे हिकिड़ो ॿुधाया मूंखे जो हितां मां वियसि ॻोठ त मूंखे घर वारनि चयो त भई इहा मशीन जेका आहे त हिनखे घुमाए त सही कयो मां हुनखे थोरा ॿ टे चकर मूंखे ॾाढो ॾुखियो लॻो पियो मां हुनखे चयोमांसि तव्हां मशीन तव्हां मशीन हलायो तव्हां मां हिनखे अटो चमां थो ॾियां अटो विझणो अटो मां चयो त इहो न कजांइ इहो ॿिए सां तोखे तुंहिंजे आङुर अची वेंदी मां चयो न मां कोन्हे बाबा तुंहिंजी अची न तुम चवनि हीअ मुंहिंजी आङुर में अंदरि हली वई मुंहिंजी नई आङुर आयल आहे त हितां कटिजी वई या उन सैन वारी मशीन उहे सैन वारी कॾहिं नथी विसरी सघां उन खां पोइ सयूं खाइण बि बंदि करे छॾियूं खाऊं था पर उहा मशीन उहा सयूं मूंखां नथियूं विसरनि भाॼाई खे शॉपिंग केरु कराए मां कराईंदो आहियां तव्हां पाण वठी वञो या पैसा ॾेई छॾो न शॉपिंग असां गॾिजी कंदा आहियूं भले मुंहिंजा ई कपिड़ा अचल हुजनि न त मुंहिंजा ॿई ॿारड़ा मुंहिंजी घर वारी असां चारई गॾिजी वेंदा आहियूं गॾिजी सलाह करे वठंदा आहियूं कलर मूंखे मुंहिंजी न्याणी जेका आहे उहा सलाह ॾींदी आहे या मुंहिंजी घर वारी उहा नंढो त नंढो आहे पर उहो हाणे ज़िद थो करे चए थो बाबा छो तव्हां हिन जे चवण ते छो पाईंदो मां जेको मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हे जो तव्हांखे ॿुधाई त लेडीज़ आहिनि लेडीज़ आहिनि त असां शॉपिंग गॾिजी कंदा आहियूं चारई सभई बिल्कुलु माशाल्लाह पोइ हुन में माना चवणु वठो अदी जो ऐं तव्हांजी शॉपिंग पोइ आरामदुसि किथे रुगो भाभी खे शॉपिंग कराए न सभिनी खे ॿारनि खे सभिनी मां मुराद अॼु खणी हा कयो भला ॿिए कंहिं लाइ कई अथव कॾहिं शॉपिंग कंहिं फरमाइश कई हुजे हे खणी प्रोग्राम वधी न ॾिसंदो न कॾहिं सची जॾहिं उन वक़्तु ज़माने में मुंहिंजा बाबा साईं मुंहिंजा मां चवंदो आहियां मुंहिंजी घरवारी जेका आहे मुंहिंजी कज़न आहे असां ॿई माना त उमिरि में भिक जेतिरा आहियूं गॾु मूंखां मां खां महीनो उहा वॾी आहे ऐं असां ॿई गॾु हिक ई घर में ॼावा आहियूं हिक ई घर में पलिया आहियूं गॾु खेॾिया आहियूं गॾु पढ़िया आहियूं ऐं गॾु हिन महिल ताईं ज़िंदगी गुज़ारियूं था इन करे जॾहिं बि मां हिन फील्ड में या कहिड़े ॿाहिरि में त मुंहिंजे ज़िंदगीअ में या मुंहिंजे दिलि में कंहिं ॿिए जी ज़रूरत हुई कोन ज़िंदगी में ख़ुशियूं घटि ॾिठियूं आहिनि मां रुगो ख़ुशियूं ॾिठियूं मां हिकु त मां रुगो ख़ुशियूं ॾिठियूं न सुठी ॻाल्हि आहे मुंहिंजी घरवारी मुंहिंजी दोस्त आहे पहिरीं मुंहिंजी दोस्त हुई पहिरीं मुंहिंजी कज़न आहे मुंहिंजी दोस्त आहे अॼु ॾींहं ते असांजी ॿई दोस्त न सुठी ॻाल्हि आहे इहा सुठी ॻाल्हि आहे जिगर भाउ को कलाम ईद ते नओं आयो आहे छा बाबा ईद ते नवां कलाम हिकिड़ो बग़ैर साज़न जे कीअं जेके असां को मौक़ो ॾियूं ऐं अहिड़ो को इम्तिहान अची वञे जहिड़ो अॻियां पोइ कीअं जान छॾींदो न बसि हाज़ुर आऊं हा मसइलो न आहे छो त जीअं नओं को कलाम यादि कंदा आहियूं त उहो ईअं ई रिसल करे चवंदा आहियूं त अॼु असां ईद वारे ॾींहं ते तव्हांजी हिन महफ़िल अहिड़ी में इहो सम्झंदासीं त असां रिसल था कयूं कंहिं कलाम जी हा त पोइ चलो अॼु रिहर्सल थी वञे थोरी ओ ईद आई या वरी दिल थिया तोला चरी मिल वची तूं मोहब मिठड़ा न त विंदुसि हित मां मरी ईद आई या वरी दिल थिया तोला चरी मिल वची तूं मोहब मिठड़ा न त विंदुसि हित मां मरी ओ ईद जो अॼु वारो वा तुंहिंजो इंतज़ार वा ओ ईद जो अॼु वारो वा तुंहिंजो इंतज़ार वा
अचो अंगण ते यार जानी तोसां मुंहिंजो प्यार वा अचो अंगण ते यार जानी तोसां मुंहिंजो प्यार वा ईद आई या वरी दिल थिया तो लाचरी मिल वठी तूं मोहब मिठड़ा न त विंदुसि हित मां मरी इच्छा ईद वाई मेरा यार न आया मैं कीवें ईद मल्हे सा लोग करे दिन अच्छे कपड़े में त मेरड़ा वे सिच पासा हार सिंगार को सत घता मत सुरमा मूर न पैसा गुलाम फरीदा ओ जडा यार अंगण आसी तडा हार सिंगार करे सा ओ ईद जी अजो रात या तन में तुझी तात या ईद जी अजो रात या तन में तुझी तात या हिजर तुझे में सजन वो साह खे सकरात या जल्द आ तू वो जानब जी पयो मुँह जो झुरी मिल वठी तू मोहब मिठड़ा न त विंदुसि हित मां मरी ओ ईद ते तुंहिंजो वचन थी पंदो मुंहिंजो जीअण ओ ईद ते तुंहिंजो वचन थी पंदो मुंहिंजो जीअण मौत खां पवंदुसि बची जे थींदो तुंहिंजो मिलण गुलाम हैदर जो इहो अर्ज़ आहे आखिरी मिल वठी तूं मोहब मिठड़ा न त विंदुसि हित मां मरी छा पैगाम ॾींदो बिशारत भाउ असांजे ॾिसण वारनि लाइ ईद जो ईद जो भाउ पैगाम त हाणे इहो आहे त सुठी ॻाल्हि आहे ईद ख़ुशियूं आहिनि सदाईं ईंदियूं रहनि पर सुठी असांजी इहा इल्तिजा आहे त ईद मल्हायो सभिनी सां मल्हायो सुठी नमूने सां मल्हायो पर SOP जे तहत पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजी हीअ जेका करोना आहे इहा हक़ीक़त आहे इहा आहे हिनखे जेके माण्हू मज़ाक था सम्झनि उहे इंतिहाई ग़लति आहिनि त एतिरो अहसासु कयो त तव्हां पाण बचायो पंहिंजे ख़ानदान खे बचायो पंहिंजे मुआशिरे खे बचायो मुंहिंजी ज़बरदस्त तव्हांजो पैगाम छा आहे जिगर भाउ बाबा असांजो पैगाम बि इहो ई आहे जेको अदे ॾिनो हक़ीक़त आहे त बीमारी पंहिंजी जॻह ते त उहा आहे ई आहे न जेतिरो एहतियात कबो त ओतिरी बहितर ॻाल्हि आहे बसि वधीक बंधन पाक जी ज़ात अलाह जी ज़ात पनाह पंहिंजे अमान में रखंदी अदी नसीम अदा मुंहिंजो इहो आहे त खाइण पीअण में तवजो ॾियनि हाणे सफ़ाई माना पंहिंजे सुठे तरीक़े सां रखनि जीअं माण्हू कंहिंजे घर वञे थो त पहिरीं हुननि खे पाण चवे त पाणी खणी अचो हथु धोयूं सैनिटाइज़र लॻायूं या इहो करे छो जो ॿिए खे हुन घर वारे खे थोरो अटक थींदी आहे चवण में हुनखे इहो थियणु खपे पाण चवे त जीअं हुनखे बि अगरि इहो न थिए त मां चवंदसि त शर्मिंदगी मूंखे थींदी त मुंहिंजो इहो आहे त माना भले वञो ईदारे ॾींहुं पर हिकिड़ो पंहिंजे एहतियात हिकिड़ो घर भाती साम्हूं हथ धोई ॾेखारे हुननि खे लाज़मी आहे ॿाहिरियां चऊं था असांखे ख़बर न आहे ॿाहिरियां माना किथे किथे असांजो हथ लॻी वञे थो त इन जे करे बाक़ी उहे त हाणे हर कोई मास्क पाए हिन खां उहो बि सम्झी वञनि त माना पक को मानी वासरो आहे हिननि खे ईअं न ईंदा जेके हथ हिते धोता अथनि मानी खाई पोइ इहो पंहिंजे लाइ बि सुठो आहे हुननि जे लाइ केर बि न थी सघे थो बग़ैर मानी जो बि महिरबानी वॾी महिरबानी अदी नसीम तव्हांजी वॾी महिरबानी जिगर भाउ तव्हांजी वॾी महिरबानी बिशारत भाउ तव्हांजी थैंक यू भाउ थैंक जी दोस्तो ईद जा ॾिहाड़ा आहिनि ईद जा ॾिहाड़ा पंहिंजी पाण परचाइजे जेके रुठा हुजनि उनखे परचाइजे जेकॾहिं पंहिंजे अंदरि में केरु कीनो आहे त कढी छॾिजे ईद ख़ुशियुनि जो नालो आहे ईद ख़ुशि थियण जो नालो आहे ऐं पाड़े वारनि जो ॿियनि दोस्तनि जो ख़्यालु कजे या जिथे फोतगी थी वई आहे पंहिंजनि में परावनि में उन्हनि वटि बि वञी हली वञिजे ऐं उन्हनि खे बि आदर भाव ॾिजे असांखे दौर में यादि कजो सॼो महीनो तव्हां सां गॾु रहण जी कोशिशि कईसीं ईद ताईं तव्हां सां गॾु रहियासीं पंहिंजे मिज़बाननि खे ॾींदा इजाज़त इंशा ताला नॉर्मल ट्रांसमिशन में वरी तव्हां सां थींदी मुलाक़ात तेसीं ताईं अल्लाह ने के बाद अल्लाह ने के बाद